बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जॾो तुंहिंजो नाव बाझब ओॾियाई मंगा, जॾो तुंहिंजो नाव बाझब ओॾियाई मंगा, रिय थंभे रिय थूणीअ तूं छपर तूं छांव, आऊं कुॼाड़ो कहां तोखे मालूम सबकी। अस्सलामु अलैकुम। मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी त अव्हां बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अव्हां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां सभिनीनि जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो ऐं प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो सुबुह मेहराण ऐं साण खणी मौजूदु आहियां। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि ॾिसंदड़नि खे क़बूल पवे। सुबुह जो पहर ऐं यकीनन तव्हांजी मॉर्निंग सुठे तरह स्टार्ट थी चुकी हूंदी, पर मोकलुनि जे ॾींहंनि में थोरो जेको आहे न आराम सां पंहिंजी रूटीन खे स्टार्ट कंदा आहियूं। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे साल जा 12 महीना ऐं हिकिड़ो स्केजुअल जेको आहे सो उहो माण्हू वठी हले थो, हिकिड़ो सर्किल। ऐं असां जंहिं मुआशिरे जो हिसो आहियूं त असां वटि जेको आहे सो हिकिड़ा लिमिटेड माना रिसोर्सिस हूंदा आहिनि माण्हुनि वटि, ऐं हिकिड़ी लिमिटेड जेको आहे न उहा पंहिंजो हिकिड़ो माण्हू हिकिड़ो ई स्केजुअल रखे थो, उहे ई कमकार आहिनि। ऐं 60s खां पोइ जॾहिं माण्हू वरी पंहिंजी एज खे माना पोयां ॾिसंदो आहे त इंसानु जेको आहे सो किथे न किथे को कंहिंखे रिग्रेट ऐं महिनत जेको माण्हू करे थो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनखे त को पछताव न हूंदो आहे, उनखे त को घणो रिग्रेट पंहिंजी ज़िंदगीअ में कोन हूंदो आहे, छो त उहो महिनत सां जुड़ियल हूंदो आहे। ऐं इंसानु जेको महिनत करे थो त यकीनन उनखे उनजो फल बि मिलंदो आहे। ऐं मूं चयो त लिमिटेड रिसोर्सिस जॾहिं माण्हू वटि हूंदा आहिनि त पोइ हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजे कम सां हुनजी सचाई हूंदी आहे। हू चाहींदो आहे त मां जेको आहे न जेको बि कमु कयां उहो पंहिंजी सचाई सां कयां, उन में माना का खोट न हुजणु खपे। त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन 60s खां पोइ माण्हू जॾहिं पंहिंजी ज़िंदगी ते उन कमकारनि ते नज़र विझंदो त घटि में घटि उनखे रिग्रेट कोन हूंदो। नाज़रीन, प्रोग्राम सुबुह जे वक़्त में मॉर्निंग शो हूंदो आहे, अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। ऐं इन प्रोग्राम सां स्पॉन्सरशिप बि मौजूदु आहे, उनजो बि ज़रूरु प्रोग्राम में ज़िक्र कंदी हलंदसि। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो। चूरो चांहि ॾाढी ज़बरदस्त चांहि आहे। हीअ फौरी तौर ते गहरो सुनहरी रंग ॾिए थी, हिकु मज़बूत भरपूर ज़ाइको पेश करे थी। आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि सां अॼु जी कचहरी हूंदी ऐं हिन स्पॉन्सरशिप सां ई अॻियां वधणु चाहींदमि। मां ख़ासि तौर ते माना पंहिंजी जेकॾहिं ॻाल्हि कयां त मां नंढे हूंदे खां असां पंहिंजे घर में माना रेडियो ॿुधो आहे। सुबुह जो उथंदा हुआसीं त मॉर्निंग शो हलंदो हो, ऐं असांजा घर वारा जेको आहे सो सवेर उथण जा आदी, ऐं सुबुह जो उहो जेको आहे न उहो आवाज़ु असांजे कननि ते पवंदो हुयो। ऐं असां माना रेडियो खे ॿुधो आहे ऐं ॾाढो सुठे तरीक़े सां ॿुधो आहे। तॾहिं हेॾी सम्झ न हूंदी हुई ऐं कॾहिं माना शौक़ु बि कोन हूंदो हो त रेडियो छा आहे। पर्सनली मूंखे को शौक़ु न हूंदो हो। सो रेडियो सां वाबस्तगी हर कंहिंजी ॾाढी पुराणी आहे ऐं रेडियो जो ज़िक्र हर घर में थिए थो, रेडियो हर घर में ॿुधो वियो आहे। ऐं जॾहिं बि रेडियो जो ज़िक्र थिए थो त आवाज़नि जी दुनिया जो ज़िक्र थिए थो, ऐं आवाज़नि जी दुनिया हक़ीक़त में ॾिठो वञे त ॾाढी हसीन बि हूंदी आहे। असां काफ़ी अहिड़ा माण्हू, काफ़ी अहिड़ा चहिरा ॾिठासीं जिन खे सिर्फ़ु जिन जा आवाज़ ॿुधासीं, ऐं पोइ वरी जेको आहे सो स्क्रीन ते उन्हनि शख़्सियतुनि जी अपीयरेंस ऐं असांजा ई माण्हू आहिनि जिन उन्हनि खे एप्रिशिएट कयो। ऐं मां हमेशह चवंदी आहियां त को बि प्रोग्राम किथे बि कहिड़े बि मंच ते थिए थो, माना वरी बि एप्रिशिएट करण वारा असांजा माण्हू ई हुजनि था। सो इहा एप्रिसिएशन इन जी घुर्ज ज़रूरु हूंदी आहे। नाज़रीन, अॼु उहा शख़्सियत असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे जंहिंजी शुरूआति रेडियो खां आहे ऐं पोइ टेलीविज़न ते बि अव्हां ई उन्हनि खे उहा एक्सेप्टेंस ॾिनी ऐं केतिरा ई शानदार प्रोग्राम्स। मां चवंदसि त उहे प्रोग्राम्स हमेशह असां ॿुधी सघूं था। माना मेहराण जा रागी जेकॾहिं मां उनजो ज़िक्र कयां ऐं को बि एपिसोड तव्हां खणी जेकॾहिं ॾिसो त दिलि चवंदी आहे त माना आख़िर ताईं उन प्रोग्राम खे असां ॾिसूं। ऐं उहा जॾहिं असां उन हिकु रागी जी हिकु ॻाइणे जी उहा हिस्ट्री ॿुधंदा आहियूं त ॾाढो माना हिकिड़ो असांखे नॉलेज बि यकीनन मिली रही हूंदी आहे। पर एतिरी इंट्रस्टिंग कचहरी हूंदी आहे जो उहे एपिसोड्स मां नथी सम्झां त खरे पुराणा थी सघनि था। मां ॻाल्हि कयां पई द वन एंड ओनली मोहम्मद अशरफ बलोच साहिब, जिन जी तव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। मैडम, कीअं आहियो? ठीकु आहियो? अलाह शुक्र रब जा एहसान। सुबुह जे टाइम ते तव्हां असांखे यादि कयो। मेहरान टीवी जी महिरबानी, तव्हांजी महिरबानी जो तव्हां असांखे सॾायो आहे। ऐं छाकाणि त हिन इदारे सां, हिन चैनल सां हिकिड़ो लाॻापो आहे, हिकिड़ी मोहबत आहे, हिकिड़ो प्यार जो अण टुटंदड़ रिश्तो आहे मुंहिंजो त जो जेॾी महिल बि हुकुम कनि था मजबूर साहिबु त असां हलाईंदा आहियूं। इनशा अल्लाह ताला हिन खां पोइ बि इहो सिलसिलो रहंदो। थैंक यू अगेन। थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। तव्हां अॼु जे प्रोग्राम में मौजूदु आहियो ऐं उमेद कयूं था त
तव्हांजी मौजूदगीअ में हिकु बहितरीनु गुफ़्तगू रहंदी ऐं नाज़रीन ताईं सुठो प्रोग्राम पहुचाईंदासीं। अच्छा, हिकु कंपेयर जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं, माना असांजे हिते स्क्रीन ते मौजूदु हुजऊं था, अपीयरेंस स्क्रीन ते हुजे थी, पर अव्हां मॉर्निंग शो रेडियो ते ई करियो था, इन्हनि ॿिन्हिनि में भला छा फ़र्क़ु आहे? उन में शिकिल कान थी अचे, हा, हिन में हाणे शिकिल त अचे थी। फेसबुक ते उहो बि ॾिसूं था। फेसबुक ते माना उहो घटि आहे, पर छा आहे जो जेको रेडियो ते माण्हू मैडम कमु करे थो उनखे ॾाढे ॾुखियाई सां, ॾाढी महिनत सां उहा ॻाल्हि ॿुधाइणी पए थी पंहिंजे ॿुधंदड़नि खे, ताकी हू हुनखे न छॾे, हू चैनल न मटाए। ऐं अहिड़ी तरह वरी टीवी ते जेको आहे सो उनखे ॿ दफ़ा महिनत करणी थी पए। हिकिड़ो त हुनजो अंदाज़ हुजे, ऐं असां ॾिसो न हाणे जेकॾहिं आउं वेठो आहियां रेडियो ते, आउं ॻाल्हायां पियो त ज़रूरी कोन्हे पंहिंजा हथ हलनि था, इंसान जी हिकिड़ी नेचर आहे त माण्हू ॻाल्हाईंदो आहे त, पर हिते जेकॾहिं नथो हले हथु या नथो को थिए त ॻाल्हि थिए थी। पर तव्हां जेकॾहिं करियो था माना टीवी ते, पोइ तव्हांखे माना पंहिंजे मुल्क बि ॾिसणी आहे, तव्हांखे ॾिसणो पए, तव्हांखे कैमरा खे बि ॾिसणो आहे, ठीकु आहे न। ऐं असां त केॾी केॾी महिल असांजो मूड ऑफ हूंदो आहे त पर खिली ॻाल्हि कंदा आहियूं, पर हिते तव्हांजे लाइ उहो ॾुखियो मरल हूंदो आहे, इन करे इहो फ़र्क़ु आहे ऐं तमामु वॾो फ़र्क़ु आहे, कोई नंढो फ़र्क़ु कोन्हे, वॾो फ़र्क़ु आहे। जी जी, तव्हां बिल्कुलु सही चओ था। अच्छा, मूं चयो त इहा आवाज़नि जी दुनिया आहे ऐं हिन सां वाबस्तगी ॾाढी पुराणी आहे, हर माण्हू जी वाबस्तगी आहे। अच्छा, भले मॉर्निंग शो जेॾी महिल करणु वेंदा आहियो ऐं घर खां निकिरो था त जीअं तव्हां चयो न त ठीकु आहे हिकिड़ी फिज़िकल अपीयरेंस, पर माइंड मेकअप छा हूंदो आहे अव्हांजो स्पेशली जेकॾहिं तव्हां पंहिंजी ॻाल्हि कयो त? रेडियो पाकिस्तान ते मैडम छा आहे जो उते डेली प्रोग्राम न हूंदो आहे असांजो। रेडियो जो हिकिड़ो हिसाबु आहे त माना हफ़्ते में 2 ॾींहं 3 ॾींहं वरी मुख़्तलिफ़ ॿिया प्रोग्राम हूंदा आहिनि, ठीकु आहे न। इन करे जेकॾहिं मॉर्निंग शो हूंदो आहे त पोइ उते असां ॾिसंदा आहियूं, जीअं हाणे आउं कंदो आहियां आचर ते मॉर्निंग शो हिकिड़ो कंदो आहियां पंहिंजो सिंधीअ में, हिकिड़ो उर्दू में। हाणे उर्दू में उहो असांजो नालो फैमिली शो। जी हा। हाणे उन में जेको आहे सो हिकिड़ी कंपेयर आहे, छोकिरी आहे ऐं हिकिड़ी मैडम आहे, आउं आहियां, माना 2 त असां जेके सीनियर आहियूं, हिकिड़ी उहा जूनियर आहे। पोइ उन नालो असां फैमिली शो रखियो आहे, उहो 9 खां 10 ताईं, ऐं माशाल्लाह ॾाढो उहो तमामु उहो पॉपुलर, जेको रेडियो जी दुनिया आहे उन जे हिसाब सां माना इंडिया वग़ैरह में असांखे मैसेजिस ईंदा आहिनि त भई ॾाढो सुठो आहे। पोइ उन में ई हिकिड़ो कैरेक्टर ईंदो आहे कलर मियां, उहो बि आउं थींदो आहियां, ठीकु आहे। छा रेडियो में त केरु ॾिसे कोन थो न, त यकदमि आउं पंहिंजो आवाज़ु मटाए वरी पंहिंजे ओरिजिनल वॉइस में, बहरहाल उहो असां हूंदो आहे। पोइ कंहिं न कंहिं मौज़ूअ ते असां टच ज़रूरु ॾींदा आहियूं त भई जेकॾहिं आहे त शादियूं जेके आहिनि उहे थियणु घुरिजनि, जे थियनि त पोइ कीअं थियणु घुरिजनि, ठीकु आहे न। ऐं छोकिरियुनि खे जेकॾहिं माण्हू पंहिंजे ॿिए घर वञे थी त उनजो रवैयो छा हुजे, ऐं जेकॾहिं उन घर में का छोकिरी अचे थी त उन सस जो या उते जे माण्हू जो उन छोकिरी जो रवैयो छा हुजे, या माशरे में जेके मसइला मसाइल आहिनि, तेज़ रफ़्तारी आहे, अॼुकल्ह ॿार जेके आहिनि देरि सां जाॻनि था, हाणे इहे हिकिड़ा मौज़ू हूंदा आहिनि जेके आम पाण इनखे कवर करे सघूं था। महांगाई आहे, ठीकु आहे न, ऐं महांगाई त आहे भई, ठीकु आहे महांगाई आहे, पर हाणे इन त कोन्हे महांगाई आहे त वरी उनजो तोड़ पाए त भई असांखे उहे शयूं छॾे ॾियणु घुरिजनि जेके असांखे तंग कनि, ठीकु आहे न। फ़र्ज़ु करियो हिकिड़ो सूट आहे, ऐं पायां थो सूट त 50,000 जो पाए, सूट त 2-3 जो पाए, ठीकु आहे न। त इन्हनि शयुनि ते उनखे माना आगाही ॾियणी हूंदी आहे त भई असां जेके पंहिंजे हिसाब सां, त इहे सभु शयूं हूंदियूं आहिनि, उहे ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। बाक़ी ॿिया मुख़्तलिफ़ प्रोग्राम ॿिया हूंदा आहिनि, जीअं जेको आहे सो कंहिं फ़नकार ते ॻाल्हाइणो हूंदो आहे, फिल्मुनि ते ॻाल्हाइणो हूंदो आहे, उहो ॾींहुं वरी हा उहे सेगमेंट अलॻि हूंदा आहिनि, उहे प्रोग्राम ई अलॻि हूंदा आहिनि। जी हा, माना मां इहो चई सघां थी तव्हांजो होमवर्क ॾाढो सुठो हूंदो आहे। मां इहो इन बेसिस ते बि चवां पई, छो त मां मेराण जा रागी बि ॾिसी चुकी आहियां न, त उहे एपिसोड मेराण जा रागी खां अॻु में जेको असांजो प्रोग्राम हो जेको मेराण सां शुरू थियो, उहो सिंधी फिल्म ई फ़नकार हो। अच्छा, उहो क्रेडिट जेको आहे उहो बि जहिड़ो करे मेराण टीवी खे वञे थो। सही। त उन खां पोइ जेको असां इहो प्रोग्राम कयो, इहो मां ॿुधाईंदो हलां पंहिंजे जेके ॿुधंदड़ आहिनि, ॾिसंदड़ आहिनि, त इहो क्रेडिट असांजे टीवी खे वियो। त असां इन में जेका पहिरीं सिंधी फिल्म ठही हुई, ठीकु आहे न, पार्टीशन खां अॻु में अबाणा, उन खां वठी ऐं लास्ट जेका सिंधी फिल्म ठही उन में तक़रीबन 23-24 उहे फिल्मूं हुयूं जेके रिलीज़ न थी सघियूं, उनजो सॼो रिकॉर्ड असां ॾिनो, ऐं उहा बि असां तक़रीबन उहे आउं सम्झां थो त 60-65 उन जूं किस्तूं हलियूं, उहो सिलसिलो बंदि थियो। पोइ वरी मेराण, हाणे मेराण जा जीअं रागी आहे
पोइ काफ़ी माण्हू उनखे ॿुधनि था ॾिसनि था ऐं इन खां पोइ बि असांजा प्रोग्राम ॿ टे आहिनि इंशा ताला असां ईंदड़ नसल खे असीं त न हूंदासीं ईंदड़ नसल खे अहिड़ियूं शयूं ॾेई वेंदासीं इंशा ताला त उहे इंशा ताला ज़िंदगी बख़ैर उहे PhDयूं कंदियूं इन ॻाल्हि ते हाणे महिरान जा रागी 20 सालनि खां पोइ 30 सालनि खां पोइ इहो प्रोग्राम हले पियो त माण्हुनि खे ख़बर आहे न त फलाणो फ़नकार केरु हो हींअर त तव्हांजी एज आहे माशाल्लाह तव्हां त अञा बि फ़नून लतीफ़ा सां वाबस्ता आहियो त तव्हांखे ख़बर आहे पर इलाही माण्हुनि खे असांजे पुराणे फ़नकार जी ख़बर ई कान्हे ख़बर न आहे बिल्कुलु सही था चओ देवमल केरु हो जीवड़ी बाई केरु हुई इलाही अहिड़ा असांजे फ़नकार आहिनि बिल्कुलु बिल्कुलु त उन्हनि शयुनि खे जेकॾहिं कंटिन्यूसली हलंदियूं त 30 साल खां पोइ ईंदड़ नसल खे हीअ असांजे सकाफ़त ऐं कल्चर जो बि हिसो आहे जी हा एग्ज़ैक्टली इन में को शक न आहे अच्छा अव्हां ज़िक्र कयो पंहिंजे प्रोग्राम्स जो ऐं लाइक ऑब्वियसली हिकिड़ो टॉपिक हुजे थो उन सां ई रिलेटेड तव्हांजो पूरो जो पूरो प्रोग्राम हुजे थो उहे ॻाल्हि ॾाढी सुठी लॻी मां चाहियां पई त इन ते बि थोरो तव्हां ॻाल्हायो लाइक मुंहिंजे ख़्याल सां इट्स ऑल अबाउट ग्रूमिंग त हिकु छोकिरी जी ग्रूमिंग छा आहे ऐं उहा जॾहिं उनजी शादी थिए थी त उनजो रवैयो कीअं हुजे थो हू तमामु चेंजिस खे कीअं एक्सेप्ट करे थी ऐं उनजी फैमिली जो उन सां रवैयो कीअं हुजे थो ऐं उन जॻह ते असां समाज खे ॾिसूं था त उहो कीअं आहे मां चाहींदसि त इन ते थोरो ज़रूरु ॻाल्हायो अॼु जे प्रोग्राम में मैडम ॻाल्हि इहा आहे त इन प्रोग्राम ते असां ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं तव्हांखे मां मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त गुज़िरियल आचर ते असां इन ते जेको रेडियो ते असां शो कयो आख़िरी में जेका असांजी थीम हुई जंहिं ते असां प्रोग्राम बंदि कयो उहा थीम इहा हुई त असां चयो त जेकॾहिं छोकिरी पंहिंजी सस खे माउ सम्झे ऐं माउ पंहिंजी नुंहं खे धीअ सम्झे त 99% जेके घरनि में झेड़ा आहिनि झटान ख़तमु थियनि पर आहे ॾाढो ॾुखियो ऐं सच पुछो त इलाही जाइनि ते तमामु घटि जाइनि ते ईअं बि आहे बिल्कुलु मां पंहिंजे घर जो मिसाल ॾेई सघां थो सुठी ॻाल्हि कान थी लॻे असां वटि ईअं हो बिल्कुलु ऐं इलाही जाइनि ते इहो वॾो फुक़दान नज़र अची वियो आहे घर जेके आहिनि उहे हाणे जुड़नि था ॾाढे सुठे नमूने सां पर ॾुख थो थिए त वैसु वांगुरु हाणे टुटनि बि था जल्दी जल्दी टुटनि था उन जो सबबु जेको मूं ॾिठो आहे या जेका मूं पंहिंजे हिसाब सां स्टडी कई आहे त जीअं हाणे थोरो मसइलो थियो छोकिरी सां थोरो मसइलो थियो वई पंहिंजे माउ जे घर पंहिंजे पीउ बाबा हीअ राति जो ठीकु आहे छॾे थो असांजो घटि हुई छा हीअं अना जो मसइलो अना जो मसइले खे जेकॾहिं माण्हू थधे दिमाग़ सां मैडम सोचींदो त पोइ इहे मसइला थींदा कोन इहो त हिकिड़ो घर जो मसइलो आहे इहो शादी जो मसइलो आहे पर दुनिया जा कई मसइला तव्हां जेके चिड़ में फ़ैसिलो कंदो तव्हां जज़्बात में फ़ैसिलो कंदो उहे फ़ैसिला हली न कोन सघंदा थोरी देरि हलंदा टुटी वेंदा बोर थी वेंदा ऐं उन्हनि जो जेको असबाब आहे उहो ॾाढो अॻियां भयानक हूंदो आहे ठीकु आहे न तलाक थी वञे तलाक खां पोइ ॾाढो फैमिलियूं जेके आहिनि डिसफंक्शनल थियो वञनि सही था चओ अच्छा इन में मुंहिंजे ख़्याल सां त तरबियत जो वॾो हथु आहे तरबियत सुठी चवंदा आहिनि न त उहा औरत पढ़ियल हूंदी आहे त उहो जेको आहे न पूरे ख़ानदान खे ख़ूबसूरत अंदाज़ में वठी हलंदी आहे मर्द जे लाइ चयो वेंदो आहे त मर्द पढ़ियो त फ़र्द पढ़ियो पर औरत जी कॉन्ट्रीब्यूशन इलाही घणी हूंदी आहे नो डाउट मर्द जी बि हूंदी आहे पर औरत घणो वक़्तु घर खे ॾिए थी अच्छा असां वटि तरबियत जी कमी आख़िर छो थी वई आहे असां नॉर्म्स पंहिंजा छो विसारे वेठा आहियूं ॾिसो इन जा कई पहलू आहिनि पर जेको मूं पंहिंजो पहलू ॾिठो आहे असांजी जेका बैचलर फैमिली हूंदी हाणे वधीक थींदी वञे अॻे ईअं कोन हूंदो तव्हां अॼु खां 50 साल ॾिसो 80 साल ॾिसो या असां पुराणी ॻाल्हि ॾिसूं या 40 साल 30 साल त असां गॾु रहंदा हुआसीं ठीकु आहे न माउ पीउ भेण भाउ बल्कि ॿ भाइर गॾु रहंदा टे भाइर गॾु रहंदा उनजो औलाद गॾु रहंदो पोइ उन जॉइंट फैमिली जो सिस्टम हूंदो पोइ आख़िर में आस्ते आस्ते छा थियो उहो भाइर जुदा थिया हिकिड़ो भाउ अलॻि वियो ॿियो भाउ अलॻि वियो ॿियो भाउ धार थियो ॿियो भाउ धार थियो पोइ उन खां पोइ किचन धार थिया ठीकु आहे न पोइ छा थियो हिकिड़े घर में पुटु नुंहुं
या जेतिरा आहिनि उहे थिया। हाणे वरी जेको टियों जेको हिसाबु हलियो आहे उहो न भई न, हाणे बिल्कुलु अलॻि, सेपरेट ठीकु आहे, माउ पीउ सां असीं नथा रहियूं। इहो सिर्फ़ु इन करे थियो आहे जो उहे जेके शयूं हुयूं तरबियत में, ॾिसो न तव्हां जॾहिं शाम जो वेंदा हो, चाचा बि हूंदा, मामा बि हूंदा, कचेरियूं थींदियूं, पोइ उन सां ॻाल्हि ग्रोथ थींदी, हिकिड़े ॿार जे ज़हन में ग्रोथ थींदी। हाणे हुन ॿार खे मिले त हीअं कुझु कोन थो। ऐं त सची पुछो त जॾहिं ॿार जे ॿारनि सां घुमंदो आहियां त मूंखे हैरत थींदी आहे। ऐं चवंदा आहिनि त हिननि वीचारनि छा ॾिठो। मूं त ॾिठो कोहिनूर सिनेमा ॾिठी, मूं हिलटॉप सिनेमा ॾिठी, न्यू मिक्स सिनेमा ॾिठी, ठीकु आहे न। मूं जेको हैदराबाद जो रंग हो उहो असां ॾिठो, टांगा ॾिठासीं, बगियूं ॾिठियूंसीं, रशकान हूंदी, मज़े सां वेंदा हुआसीं, रक्षा ॾिठासीं। उहो पैसा घटि हूंदा, ॾाढो। हाणे छा आहे, हाणे तव्हां वञो शाम जो 7 खां पोइ, आउं त गाॾी कोन थो खणी सघां, सची पुछो, एॾी रच थी वई आहे। उहे कैफ़ेज़ कोन्हनि जिते माण्हू शाम जो वेही सघे। हिते ईरानी कैफ़ेज़ हूंदियूं हुयूं, होटलूं हूंदियूं हुयूं। हिते कैंटान बंदि थी वई, इंडस बंदि थी वई, फारान जेका आहे उहा बंदि थी वई। सदर में 4-5 होटलूं हूंदियूं, माण्हू वेंदा हुते आइस्क्रीम खाईंदा, गपशप कंदा, कचेरी कंदा, हिकिड़ी ग्रोथ थींदी। हाणे ॿार जी ग्रोथ कहिड़ी थी आहे, टक 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 टक, बिल्कुलु बसि हुनजे माइंड ते उहा, त पोइ ईअं ई थींदो। बिल्कुलु पेशेंस लेवल घटिजी वियो, तमामु घटिजी वियो आहे। इहो पेशेंस लेवल इन करे घटियो आहे, हिकिड़ो त ॿार जी तरबियत जेका आहे, ॾिसो न हाणे मूंखे तव्हां ॿुधायो, मूं उहो दौरु ॾिठो आहे त असां अॼु खां 30-35 साल पुराणी, 40 साल पुराणी ॻाल्हि आहे, बाक़ा चाले असां ॾींहं जो गॾु मानी खाईंदासीं। यकीन करियो, आई स्वेयर। केॾो ख़ूबसूरत कंसेप्ट आहे। माना मानी अम्मा खे असांजी मानी ॾींदी कान हुई, ऐं टाइम हूंदो बाबा 2 खां पहिरीं अचो, पोइ असीं किथे बि रुली पिनी ईंदासीं, डपु हूंदो, पोइ गॾु वेंदासीं। ताम कोन हूंदा, दाल हूंदी, भाॼी हूंदी, सब्जी, पर वेही गॾु खाईंदासीं। पोइ वरी थोरी कचेरी थींदी, पोइ राति जो बि ईअं दस्त। हाणे किथे दस्त, हाणे मूंखे तव्हां ॿुधायो जेकी डाइनिंग टेबल बि आहे उन ते तव्हां सभु किथे था वियो, ॿार अलॻि, उहो चवंदो आउं हाणे मानी कोन थो कयां। उहो त ॿार त माना उहो गैजेट्स में ई पंहिंजो जेको मसरूफ़ लॻो पियो आहे। उहो जेकॾहिं 2 गिरह खाए बि थो मानी जा, 2 बाइट्स हुनजे वञनि था पेट में, त उहो बि स्क्रीन जे साम्हूं उहो जेको खाइणु पसंदि थो करे, हा न। ऐं पेरेंट्स बि मूंखे लॻे थो माउ खे जेकॾहिं ॿार खे रिझाइणो आहे त उहा स्क्रीन ॾेई थी छॾे, त बाबा हाणे हिन ते ही कार्टून्स ते चुप करे वेंदो, त मां पोयां 2-4 कम करे वठंदसि। बसि इहा ॻाल्हि आहे। अच्छा, ॿी जान छॾण जी ॻाल्हि आहे त भई ॿार खे जेको आहे सो आया जे हवाले करणु, या जेके नंढड़ा स्कूल आहिनि या नर्सरीज़ आहिनि उनमें, ठीकु आहे न। अॻे ईअं किथे हूंदो, अॻे त ॿार भई 5-6 सालनि जो थींदो हो त उनखे स्कूल में मोकिलींदा। स्कूल में असां जेको पढ़ियासीं उहा तालीम, हींअर जी तालीम में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। इहे बि शयूं ॻाल्हियूं आहिनि न मैडम। हाणे छा आहे जो ॿार माइट खां बेज़ार आहे, सभु न, ऐं माउ जेका आहे या माइट ॿार खां बेज़ार आहिनि। नंढड़े ॿारनि खे स्कूटर ॾेयो छॾीनि, तव्हांखे ख़बर आहे सुबुह जे टाइम अहिड़े हशर सां कनि, उनजो पेरी कोन था हेठि पुॼनि, ठीकु आहे न। पोइ एक्सीडेंट, पोइ असां त कई पंहिंजे अखियुनि सां, छा तव्हांखे ॿुधायां, तव्हां छो था ॾियो नंढड़े ॿार खे, मासूम ॿार खे, जे ॾियो था त हुनखे हेलमेट ॾियो। हेलमेट वॾो बचाव आहे, ईअं थोरी आहे हेलमेट, वॾो बचाव आहे। चवण जो मक़सदु त रूल्स ऐं रेगुलेशन्स जेके आहिनि उहे इंसान खे हक़ीक़त में ख़ूबसूरत इंसान बणाईंदा आहिनि। जेके सख़्तियूं आहिनि उहे इंसान खे हिकु ख़ूबसूरत इंसान ई बणाईंदियूं। बिल्कुलु सख़्ती खां सवाइ इंसान हली कोन सघंदो। सख़्ती हूंदी त हुन में उहा टॉलरेंस पे पैदा थींदी न, भई मूंखे हीअ शइ आहे, हीअ शइ आहे। उस्ताद बि हाणे कोन अहिड़ा, ॾिठो वञे त उस्ताद बि हाणे एॾी महिनत कोन था कनि, माण्हू पंहिंजो पीरियड पूरो करे थो। इहे सभु शयूं आहिनि जंहिंजे करे तमामु ग़लति असरु अची रहियो आहे, बल्कि थी वियो आहे। ऐं इनखे रोकण लाइ अलाह करे को अहिड़ो इनकलाब अचे या अहिड़ी की शयूं थियनि, अवेयरनेस अचे। असां असल में ग़लति खे ग़लति चवण जा क़ाइल न रहिया आहियूं, हा बिल्कुलु, हा न। असां ऑथेंटिक न रहिया आहियूं अॼु जे दौर में। अच्छा, उनखां अलावा जुलाई जो महीनो आहे ऐं जून जो त गुज़री वियो, हिकिड़ो ई महीनो आहे, ॾाढो इहो बि जल्दी गुज़री वेंदो। अवां भला उहो जून ऐं जुलाई जे महीने खे यादि कयो था त कीअं उहे मोकलूं गुज़रंदियूं हुयूं? वाह 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 वाह, छा तव्हां ॻाल्हि कई मैडम, ॾाढियूं सुठियूं मोकलूं गुज़रंदियूं हुयूं। ऐं सच पुछो त असां स्काउट में हूंदो हुउसि, 7वीं-8वीं क्लास में। पोइ असां खां पैसा वठंदा हुआ स्कूल में, हाई स्कूल में असीं पढ़ंदा हुआसीं। पोइ महीने में 5 रुपया असांखां, 5 रुपया ॾुखिया लॻंदा हुआ।
पोइ 60-70 रुपया जंहिं ॿार जमा थियंदा पोइ असांखे वठी वेंदा स्काउट में पंहिंजो कोहमरी अच्छा पोइ असां उते कैंप हणंदा हुआसीं उन टाइम में कैंपिंग असां सिखी आहे उते सही पोइ बाक़ाइदा अञा मूं वटि ड्रेस पई आहे स्काउट जी ड्रेस पोइ ईअं कीअं रहिजे माना उहा हिकिड़ी तरबियत ॾींदा त भई तव्हां जेकॾहिं वञो था त तव्हां कंहिंजे मथां डिपेंड न थियो पाण ठाहियो बोर्ड ठाहिणु पोइ बि असांखे नंढे हूंदे असांखे उस्ताद जेके हूंदा उहो सेखारींदा ऐं सफ़ाई करणु भई ॾिसो हीअं ईअं पियो आहे मैदान हाणे हिन ते पाण पथर रखंदासीं ॿार खे वेल ट्रेंड बणाइण हा वेल इहो असांजी मोकिलूं तक़रीबन ईअं गुज़रंदियूं फिल्मूं ॾिसंदा हुआसीं असां जाम फिल्मनि जा दौर हूंदा हुआ हैदराबाद में 17-18 सिनेमा हूंदियूं कमाल जूं सिनेमा हूंदियूं प्यारु हूंदो मोहबत हूंदी मिट माइट अज़ीज़ क़रीब ॻोठ वेंदासीं मज़ो हाणे ॻोठनि में मज़ो कोन्हे मज़ो निकिरी वियो आहे हाँ उनजो ॻोठनि जो ज़िक्र कयूं था त हींअर असां टेम्परेचर खे बि ॾिसूं था त माना माण्हू वञण वारा बि जेको आहे न पंहिंजे ॻोठनि में कोन था वञनि गर्मियुनि में अच्छा ॻोठनि वारा अचनि था भला इहा बि हिकिड़ो सुठो आहे अच्छा असां पहिरीं नाज़रीन ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था वक़्तु थी वियो आहे शुआत कमर्शियल ब्रेक जो ऐं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो हिकु प्रीमियम डस्ट जो मखसूस मेलाप जो फौरी तौर ते घाटो रंग मज़बूत खुशबू ऐं आलम वियार जो ज़ाइको फ़राहम करे थो काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में ऐं सुबुह महिराण प्रोग्राम में अॼु जी जेका गुफ़्तगू आहे ॾाढी ज़बरदस्त गुफ़्तगू थी रही आहे ऐं हिन प्रोग्राम में स्पॉन्सरशिप बि मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो साथ मौजूदु आहे चूरो चांहि आहे ॾाढी ज़बरदस्त चांहि आहे तव्हां ट्राई करे सघो था पंहिंजे घर में ऐं अॼु जो जेको दौरु आहे नाज़रीन असां पथरनि जे दौर खां अॼु आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे दौर में पहुची चुका आहियूं अॼु जे दौर जूं हक़ीक़तूं कुझु ॿियूं आहिनि असांजी अमड़नि माइरुनि जेको वक़्तु गुज़ारियो उहो को ॿियो वक़्तु हुयो असां जेको अबनि ॾाॾनि खां वक़्तु ॿुधंदा आया आहियूं जेका हिस्ट्री पढ़ंदा आया आहियूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो हिकिड़ो ॿियो वक़्तु हुयो अॼु जे दौर जूं जेके हक़ीक़तूं आहिनि उन्हनि खे तस्लीम करणो पवंदो ऐं अॼु जी दुनिया जा चैलेंजिस जेकॾहिं उन्हनि खे असां एक्सेप्ट नथा कयूं त उहो डेफिनेटली असां पोइ हिते रहिजी वेंदासीं अॼु असांजे प्रोग्राम में उहो चहिरो मौजूदु आहे जंहिंजी वाबस्तगी डिजिटल मार्केटिंग सां आहे ऐं MBA पाण मार्केटिंग में कई अथऊं मां ॻाल्हि कयां पई गयूर अब्बास साहब जिन जी तव्हांखे भली कार चऊं था अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हैव अ गुड मॉर्निंग थैंक यू मैम कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह मैम ज़बरदस्त सब खां पहिरीं मां पंहिंजो इंट्रोडक्शन कराए वठां जी प्लीज़ माय नेम इज़ गयूर अब्बास एंड आई वाज द फर्स्ट इन सिंध who got certified from Microsoft and Google alhamdulillah in Sindh. Great. And then I started training. Po unka po mujhe training start ki jame BBS YDP, NAVTEC, USAID, GIZ, different organizations hai jo digital marketing mein alhamdulillah mu services dini and so far I have trained more than 7,000 students in Sindh especially. I have been giving services into the UK, US, KSA, UAE alhamdulillah माशाल्लाह असांजे सिंध जे ॿारनि जे अंदरि अल्हम्दुलिल्लाह इलाही वधीक टैलेंट आहे एंड ऑनरेडी मां हींअर जेको आहे PITP हिकिड़ो प्रोग्राम बि हले पियो पीपल्स इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी प्रोग्राम जेको सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां हिकिड़ो वॾो इनिशिएटिव आहे यूथ लाइ त यूथ खे डिजिटल ट्रेनिंग्स जेतिरी बि स्कोप में हलनि पियूं उहो सभु जी सभु ट्रेनिंग्स असां फ्री में करायूं पिया अच्छा इन मेहरान यूनिवर्सिटी NED यूनिवर्सिटी एंड IBA सक्कर यूनिवर्सिटी ज़बरदस्त सो अलहमदिल्ला इहो बि हिकिड़ो अल्लाह पाक जा वॾा एहसान आहिनि त आई एम डीलिंग एज अ डिमांडिड टीचर इन मेहरान यूनिवर्सिटी IBA सक्कर जे तरफ़ां असां मोरे में बि प्रोग्राम हलायो आहे हुते तक़रीबन असां 200 स्टूडेंट्स खे ट्रेन कयो आहे ऐं मोस्ट ऑफ देम स्टूडेंट तक़रीबन हिकिड़ो अहिड़ो ॿार जेको ॻोठ में रहे थो मोरे जे उन्हनि खे अलहमदिल्ला वी pursue them to earn more than 1 lakh per month. अलहमदिल्ला असांजा कुझु ॿार अहिड़ा आहिनि कुझु नियाणियूं अहिड़ियूं आहिनि जेको घर में वेही करे इहो सिस्टम असांजो सिखी जी बिल्कुलु अलहमदिल्ला वी हैव अ गुड सक्सेस स्टोरीज़ त मतिलबु ख़ुशी थींदी आहे ॾिसो जॾहिं तव्हांजो हिकिड़ो ॿारु जेको बिल्कुलु ज़ीरो खां स्टार्ट कंदो आहे पोइ तव्हां वटि ईंदो आहे ऐं ट्रेनिंग कंदो आहे ट्रेनिंग खां पोइ उहो इन प्रैक्टिकल एज में लॉग ऑन थींदो आहे इंटर्नशिप ते वेंदो आहे पोइ जॉब ओरिएंटेड थींदो आहे पंहिंजी फैमिली खे सपोर्ट कंदो आहे द मोमेंट वेयर दे फील कि हिकिड़ो ॿारु नॉर्मल ॿारु
जंहिंजी एज हूंदी आहे यूनिवर्सिटी गोइंग जी, कॉलेज गोइंग जी एज हूंदी आहे, हुन एज में अगरि उहो ॿार डिजिटल मार्केटिंग जो सिर्फ़ु शॉर्ट कोर्स करण खां पोइ पंहिंजे पाण खे हिन लेवल ताईं खणी अचे त फॉर एग्ज़ाम्पल It's a big success. पूरी पूरी फैमिली खे सर्वाइव जी कराए हाँ, जी हाँ। सपोर्ट करे त दिस फीलिंग इज़ टोटली डिफरेंट फीलिंग। बिल्कुलु त अलहमदिल्ला उन्हनि जी हिकिड़ी जेको इहो फीलिंग्स आहे उन्हनि खे गवर्नमेंट में माशाल्लाह एप्रिशिएट करे थी मुख़्तलिफ़ लेवल्स ते। असां लास्ट टाइम सईद मुराद अली शाह साहब की मेहरानी यूनिवर्सिटी में जेको आहे उहो सक्सेस स्टोरीज़ बि डिफाइन कयोसीं अलहमदिल्ला। त PITP मॉडल इज़ वर्किंग वेरी लाइक फेबुलस, सही। नेफ्टेक बि इलाही ज़बरदस्त कमु करे पियो। जी हाँ। अच्छा, डिफरेंट प्रोग्राम्स जे हवाले सां असां ज़रूरु ॻाल्हाईंदासीं ऐं ज़रूरु उन्हनि सक्सेसफुल स्टोरीज़ जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं, बल्कि इन कमिंग डेज़ मां चाहींदमि त कुझु सक्सेसफुल स्टोरीज़ हिन स्क्रीन ते बि तव्हांखे असां ॾेखारियूं। इहा ॾाढी ज़बरदस्त मतिलबु ॻाल्हि रहंदी ऐं सुठो हिकिड़ो प्रोग्राम बि असांजो नाज़रीन ताईं पहुचंदो। अच्छा, MBA मतिलबु देयर आर लॉट ऑफ फील्ड्स, तव्हां छो चूज़ कयो MBA? मतिलबु थी सघियो ते ॿी कंहिं फील्ड में बि तव्हां सुठो परफॉर्म करे सघिया। अच्छा, हिते न अहिड़ो थोरो डिफरेंट सिनेरियो आहे। जॾहिं तव्हांजे मेंटल सेट में न 0 and 1 थ्योरी हूंदी आहे, सही, तव्हांखे ख़बर न हूंदो आहे तव्हां मतिलबु वॉट द स्किल सेट यू आर हैविंग। फैमिली चाहींदी आहे तव्हां अकाउंटेंट थियो। मुंहिंजो बाबा पाण CSP क्वालिफाइड आहे। अच्छा, त अलहमदिल्ला ही वॉज़ इन कराची ऑन द नीपा। उन्हनि जी एफिलिएशन ICA में सां ॾाढी सुठी हुई, शायदि मुंहिंजे ख्याल में फ्री हुई। इन करे बाबा चयो त यार तव्हां ICA में अचो। आई स्पेंड माई 4 years ओवर देयर। 4 years स्पेंड करण खां पोइ मूंखे इंटर्नशिप ते हिकिड़ी जाइ ते वञिणो पियो। उते जॾहिं मां नोट गिणंदे जेको मूंखे आई फील स्लैप्ड। ओके, आई थॉट दिस जॉब इज़ नॉट प्योरली फॉर मी, आई एम नॉट द पर्सन। हाँ, उते हिकिड़ो मार्केटिंग डिपार्टमेंट हो, अरीना द गेमिंग ज़ोन इलाही मशहूरु हो। हाँ, अच्छा, अरीना गेमिंग ज़ोन में हिकिड़ो मार्केटिंग डिपार्टमेंट हो। हाणे अरीना जेको पब्लिक लाइ ओपन आहे, पहिरीं पब्लिक लाइ ओपन कान हो, सही, सिर्फ़ु नेवल सिस्टम लाइ ओपन हो। त उहो जॾहिं को क्लाइंट मतिलबु को कैप्टन वैप्टन को ईंदा हुआ त आई वॉज वेरी ईगर टू रश ऑन दैट एंड टू स्पीक एंड टू मोटिवेट द पीपल फॉर दी लाइक मेंबरशिप एंड ब्ला ब्ला ब्ला। ही वॉज वेरी सरप्राइज्ड कि आप हैं तो अकाउंट्स में, फिर बार बार आप क्यों मार्केट में आ जाते हैं। सही। आई वॉज नॉट फीलिंग सेटिस्फाइड ओवर देयर। तो उनका पोइ मूंखे रियलाइज़ थियो Satisfaction is very important. सेटिस्फेक्शन इज़ वेरी इंपॉर्टेंट। उनका पोइ मूंखे रियलाइज़ थियो आई एम नॉट फॉर दी 0 1 2 3 4 5 6 7। आई एम ऑफ टू एक्सप्लेन द थिंग्स टू मेक थिंग्स ईजी फॉर द अदर पीपल। तो देन आफ्टर आई स्टार्टेड माई MBA in marketing and alhamdulillah I pursued over there. So this was the very crux. माशाल्लाह, सुठे तरीक़े सां तव्हां निभायो पिया। सही ॻाल्हि आहे इहा त सेटिस्फेक्शन ॾाढी ज़रूरी हूंदी आहे ज़िंदगी में। तव्हां का बि फील्ड खणी वठो, तव्हां उन सां उन तरह न निभाए सघंदव जेसीं ताईं तव्हां पंहिंजी दिलि सां किथे कमु नथा करे सघो। अच्छा, भला ज़िंदगी जो इहो एक्सपीरियंस कीअं रहियो? स्टूडेंट लाइफ वारो जेको टाइम हूंदो आहे, चयो वेंदो आहे त ॿिया तजुर्बा सभु हिकु जॻह ते, पर स्टूडेंट लाइफ वारो जेको वक़्तु आहे न उहो तमामु घणो हसीन हूंदो आहे। जी, हिन सिलसिले में बि थोड़ी जेको लाइफ वो बैकवर्ड रही आहे। इन करे त आई वॉज हैविंग माई विश त मां यूनिवर्सिटी वञा, कॾहिं पढ़ां हुते, बट ड्यू टू फैमिली बॉन्डेजिस आई हैव नेवर बीन टू द यूनिवर्सिटी एट दैट टाइम। पोइ जेॾी महिल अलहमदिल्ला मूं पंहिंजो बैचलर ग्रेजुएशन कंप्लीट कयो फ्रॉम कॉलेज साइड, सही, then I started into the field of the digital marketing and I was the first, as I told you, that I started to train the TOT sessions. जी, त उहो जेको Training of trainers. ट्रेनिंग ऑफ द ट्रेनर्स, जी, उहो जेको मुंहिंजो कॉन्सेप्ट हो त मां पाण वञी करे पढ़ां किथे कंहिं डिपार्टमेंट में, कुझु स्टूडेंट थिया। उहो स्टूडेंट जी एज जे अंदरि अलहमदिल्ला मां पाण ई टीचर थी वियुसि ऐं उहो बि TOT ट्रेनर ऑफ द ट्रेनर्स। यस, त उहो जेको सॼी हिकिड़ी मतिलबु दिलि में ख़्वाहिशूं हुयूं, फैंटसीज़ हुयूं त हीअं कंदसि उहो कंदसि, उहो सभु ख़तमु थी वियूं। पोइ नाउ यू आर ट्रेनर ऑफ द ट्रेनर्स, सही, सो यू हैव अ डिफरेंट पोजीशन। त Definitely. हाँ, बाक़ी ओवरऑल सॼी जेको एजुकेशन उहो घर में ई स्टार्ट कईसीं। उते ई अलहमदिल्ला मुंहिंजी फैमिली अलहमदिल्ला इलाही वधीक लर्नेड फैमिली आहे। त विद इन सर्कमस्टेंसिस दे हैव नेवर बीन टू लाइक टू द यूनिवर्सिटी, हुते न वञो, बसि हिते वेही सही, पढ़ो। सही। So, पर ख़ैर यू आर वेरी लकी व्हाट आई थिंक, अलहमदुलिल्लाह। छो त काफ़ी अहिड़ा नौजवान हूंदा आहिनि जेके हिकु साइड हलिया वञनि त पोइ उन्हनि खे एतिरो माना टाइम ई न मिलंदो आहे त हू फील्ड चेंज कनि। पर मुंहिंजे ख़्याल सां उहो ज़हन तमामु बहितरीनु हूंदो आहे जो कंहिं बि पॉइंट ते अची करे हू पंहिंजी ज़िंदगी खे ॿीहर शुरू करे। त इहा माना हिकिड़ी इंसान जी पंहिंजी विल आहे ऐं जिथे विल हूंदी आहे त डेफिनेटली उते हिकिड़ो वे ज़रूरु हूंदो आहे। पर मां चवां थी त उते मल्टीपल वेज़ आहिनि ऐं उते तव्हांखे हज़ारे मंज़िलूं तव्हांजे इंतज़ार में आहिनि, बशर्ते तव्हां छा करणु चाहियो था इहा शइ ॾाढी घणी माना रखे थी। अच्छा, डिजिटल
डिजिटल मार्केटिंग इन सिंपल लैंग्वेज तव्हां कीअं सम्झाईंदा उहे न्यू स्टूडेंट्स फॉर एग्जाम्पल्स उहे जेके ॾिसनि पिया था तव्हांखे तव्हां उन्हनि कीअं सम्झाईंदा डिजिटल मार्केटिंग माण्हू बि हा हा सही बिल्कुलु अच्छा हिते न हिकिड़ो इलाही प्योर कॉन्सेप्ट आहे ट्रेडिशनल मार्केटिंग ऐं डिजिटल मार्केटिंग ट्रेडिशनल मार्केटिंग इहो आहे त तव्हांजी जेको ऑडियंस सेट आहे तव्हां पंहिंजी ऑडियंस सेट ताईं पंहिंजो मैसेज कन्वे कयो डिप्लॉय कयो पंहिंजो मैसेज डिक्रिप्ट कयो पंहिंजो मैसेज इट्स अ सिंपल मैथड न अच्छा असल में प्रॉब्लम इहो आहे त जेको माण्हू जॾहिं ॿुधंदा त डिजिटल मार्केटिंग दे थिंक ऑफ दिट ओ माय गॉड वट आई डोंट नो वट दिस इज़ ही को भला न आहे सिर्फ़ु ट्रेडिशनल मार्केट जेको कल्ह ताईं असांजी नॉर्मली अगर फॉर एग्जाम्पल इनके मां हिकिड़े एग्जाम्पल सां ॾाढो सुठे तरीक़े सां एक्सप्लेन कयां थो इन ओल्ड एजिस इफ़ यू वांट टू कलेक्ट द पीपल उन्हनि खे गॾु करणु चाहियूं था वी यूज़ लाइक ढोल हूंदो हिकिड़ो टांगो हूंदो हुन में हिकिड़ो इको सिस्टम हूंदो उहो ढोल वॼंदो त सॼे ॻोठ वारा अची करे हिकिड़ी जाइ ते जमा थी वेंदा हुआ पोइ पंहिंजो मैसेज कन्वे कंदा हुआ असल में ॻाल्हि हुई त ऑडियंस खे जमा करणु गैदर करणु ऐं पंहिंजो मैसेज कन्वे करणु इट्स अ मार्केटिंग अच्छा जीअं डिजिटल मार्केटिंग अची वई हाणे उहो पहिरीं उहो जेको असांखे ॻोठ वारा मिलंदा हुआ के मस्जिद में मिलंदा हुआ के वण जे हेठि मिलंदा हुआ के बाज़ार में के मौत मैयत में के शादी में नाउ एवरीवन इज़ ऑन ऑनलाइन whether you are on WhatsApp, whether you are on Instagram, whether you are TikTok, Snapchat, whatever, you are online means हाँ तव्हांजो ऑडियंस जेको आहे उहो ऑनलाइन आहे अॼु जी दुनिया जे अंदरि डिजिटल मार्केटिंग एॾी इंपॉर्टेंट आहे मिसाल जे तौर ते अगरि तव्हां सभ खां नंढो हिकिड़ो सिर्फ़ु कैबिन खोलो था न पान सिगरेट या इन खां नंढो को बिज़नेस थी नथो सघे उन जो बि तव्हां सभ खां पहिरीं टिकटॉक अकाउंट ठाहियो था इंस्टाग्राम अकाउंट ठाहियो था फेसबुक पेज ठाहियो था ऐं उन खां पोइ पंहिंजे दोस्तनि खे उहो शेयर कयो था कि यार मैंने नई खोली इसको ज़रा चेक करो This is the power of the digital marketing. Now today you are sitting over there, you are making a lot of business just using your one gadget. In old ages, we were having a lot of like physical activities and then we earned the butter. But now you are just in your room with your family, with your... And you are connected with the world. You are with your family, but you are not with your family. As I told. I agree with them. But now the theme, concept of the marketing is totally changed. हाँ अॼु जी दुनिया में अगर तव्हांखे को बि कमु करिणो आहे त तव्हां डिजिटली पंहिंजी वर्चुअल विज़िबिलिटी खे वधि में वधि ऑनलाइन कंदा ऑनलाइन करण खां पोइ तव्हां प्रमोट कंदा एंड देन डेफिनेटली योर बिज़नेस विल बी इन अ नेक्स्ट फेज़ त हीअ त वधीक ईज़ी थी वियो डिजिटल मार्केटिंग ट्रेडिशनल मार्केटिंग में यू हैव लिमिटेशन लिमिटेशन आहे बाज़ार जी लिमिटेशन्स आहे पाड़े जी लिमिटेशन्स आहे तव्हांजी डिलीवरी जी लिमिटेशन्स आहे बट इन डिजिटल मार्केटिंग यू हैव नो लिमिटेशन्स तव्हां पाकिस्तान में वेही करे इंटरनेशनली बि पंहिंजे पाण खे अलहमदुलिल्लाह पंहिंजी सर्विसिस खे ॾेई सघो था वी आर डूइंग इट त वी आर नॉट इन यूरोप वी आर नॉट इन UK वी आर नॉट इन अमेरिका बट वी आर सर्विंग त डेफिनेटली डिजिटल मार्केटिंग इज़ अ नेक्स्ट स्टेज ज़बरदस्त ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे जेका मूंखे वणी त ॾिसो पाण पे हिकिड़ी शइ हिननि ॾिनी आहे पर उन सां गॾु हिकु लाॻापियल उहे स्टूडेंट इन्हनि तयारु कया आहिनि जेके रोज़गार कमाइनि पिया इहा वॾी ॻाल्हि आहे माना इहो हिननि ॿियनि जैन ते ॿियनि दोस्तनि खे सोचणु घुरिजे पाण सां गॾु हिकिड़ो माण्हू सिर्फ़ु पंहिंजे लाइ हूंदा आउं थियुसि कमिशनर थियुसि सेक्रेटरी थियुसि मूं हीअं कयो तव्हां पंहिंजे वजूद मां ॿिया केतिरा माण्हू तयारु कया बिल्कुलु जेके हमेशह तव्हांखे यादि कनि या वरी उन्हनि जो जेको साईं जंहिंखे इल्मु ॾिनो आहे या को बि माण्हू ॾे वरी उहे किन खे केतिरा तयारु था कनि बिल्कुलु अच्छा चवंदा आहिनि न उहा ई ॻाल्हि त इल्मु जेको आहे सो हमेशह ॾियण सां वधंदो आहे ऐं तव्हां उनखे माना उहा शइ रिस्ट्रिक्टेड न आहे तव्हां उनखे बाउंड नथा करे सघो हिकु हद ताईं तव्हां महदूद नथा करे सघो अच्छा असां जेको आहे सो नाज़रीन अॼु जे प्रोग्राम में डिजिटल मार्केटिंग जे हवाले सां बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं ऐं मां चाहींदसि त असां ज़रूरु उन्हनि नौजवाननि जे हवाले सां बि ॻाल्हायूं जेके ट्रेनिंग्स वठणु चाहिनि था ऐं असां वटि मूं स्टार्टिंग में इत्तफ़ाक़ सां इंट्रोडक्शन जॾहिं असां प्रोग्राम शुरू कयो त मूं चयो असां वटि लिमिटेड रिसोर्सिस हूंदा आहिनि ऐं माण्हू लिमिटेड उन सैलरी पैकेज ते पंहिंजो पूरो जो पूरो महीनो गुज़ारनि था इन सां कहिड़ो फ़ाइदो थिए थो असां जॾहिं डिजिटल मार्केटिंग जी ॻाल्हि कयूं था नौजवान केतिरो जल्दी सिखी वञनि था ऐं केतिरो जल्दी अर्निंग करणु स्टार्ट कनि था वेरी गुड क्वेश्चन अच्छा हाणे हिते न ॿ ॻाल्हियूं आहिनि हिकिड़ो उहो ॿारु जेको इलाही वधीक जल्दी में आहे को टिकटॉक स्क्रॉल पियो करे यूट्यूब स्क्रॉल थो करे के ॿिए जो कंटेंट ॾिसी करे उहो चवे थो मैंने एक दिन में 10 लाख रुपए कमाए 20 लाख इट्स टोटली अ डिस्ट्रैक्शन मोड प्लीज़ काइंडली अगरि को ॿारु ॿुधे पियो मूंखे ऐं को ॿार ते फोकस आहे प्लीज़ महिरबानी करे हीअ जेतिरी बि डिस्ट्रैक्शन मोड आहे इनखे अवॉइड कयो हीअ कंटेंट तव्हांखे ॾेखारे पाण त कमाए पियो तव्हांखे जेको न बदगुमान करे पियो हर उहो कमु जंहिंमें रिस्क आहे जंहिंमें लॻा पियल आहे
it is a time taken process. It's a process. It's not a miracle. हाँ Please. So technically, you get a skill, then you start your job, like you start other jobs, and you want promotion. You have to wait for some times, like 20 years, 10 years, then you will be going. हाँ, इन जे मुताबिक हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेको इलाही वधीक ज़रूरी आहे, वो इहो आहे त अगर तव्हां पंहिंजे शॉर्ट कोर्सेस में को पंहिंजो स्किल सेट तैयार कयो था त हिन हींअर इन करंटली एज में AI जी मार्केट जे अंदरि आर्टिफिशियल इंटेलिजेंस यूज़ कंदे यू कैन मेक अ लॉट ऑफ मनी. लेकिन अ लॉट ऑफ मनी मतलब इन जो मतलब इहो न आहे त अॼु जीअं मां असां ॻाल्हि कयूं पिया या असां ट्रेनिंग ॾींदा आहियूं ॿारनि खे त ट्रेनिंग ॾियण खां फ़ौरन ॿिए ॾींहुं उहो न बीह रहंदा आहिनि त आई हैव अर्न blah blah blah. It's not like this. तव्हां वही ॻाल्हि त इट्स नॉट अ मैजिकल प्रोसेस. Yeah, it's not a magical process. It's a process. ऐं जिते बि प्रोसेस थींदो आहे इट्स अ टाइम टेकन प्रोसेस. ठीकु आहे. उनजो पंहिंजो हिकिड़ो व्हील हूंदो आहे, उहो तव्हांखे अंडरस्टैंड करणो पवंदो आहे. असां जॾहिं बि कंहिं ॿार खे 3 महीने जी ट्रेनिंग ते लॉन्च कयूं था, इन 3 months वी कैन नॉट कन्वे कंप्लीट डिजिटल मार्केटिंग टू हिम और हर. इहो इम्पॉसिबल आहे. अच्छा, इहो मिनिमम जेको क्वालिफिकेशन बेस आहे उहो अराउंड 7 to 11 months जो आहे नॉर्मली. ऐं कोई अगरि मूं जहिड़ो डफर स्टूडेंट अची वञे त उन लाइ कॾहिं कॾहिं साल 1.5 साल ताईं बि थी वेंदो आहे. लेकिन 1.5 साल खां पोइ तव्हां इन लेवल ते बीठा हूंदा आहियो त तव्हां कम अज़ कम मिसाल जे तौर ते असांजी हिकिड़ी स्टूडेंट आहे हींअर. आफ्टर 3 months वी हैव स्टार्टेड विद द SEO सर्च इंजन ऑप्टिमाइज़ेशन प्रोसेस. असां उन्हनि सां गॾु हिकिड़ी इमेज बेस हिकिड़ी वेबसाइट ठाराई ऐं अल्हम्दुलिल्लाह उहो जेको वेबसाइट आहे हींअर हुनजे मथे तक़रीबन 17,000 पर मंथ ट्रैफिक आहे. अच्छा, गूगल जे अंदरि SEO जे अंदरि जॾहिं तव्हां ट्रैफिक जनरेट कयो था त पर 1000 CPM कॉस्ट पर माइल. पर माइल मीन्स हर 1000 जे मथां कॉस्ट गूगल तव्हांखे कुझु शेयर ॾींदो आहे एज अ एडवर्टाइज़मेंट पार्टनर. त जीअं एडवर्टाइज़मेंट पब्लिशर अकाउंट पार्टनर तव्हांखे रोल असाइन कंदो आहे त तव्हांखे उते कुझु न कुझु तव्हांजी कंट्री जे बेस जे हिसाब सां मिलंदो आहे. मिसाल जे तौर ते जेको इमेज बेस जेतिरा बि आहिनि, गुड मॉर्निंग इमेजिस या इहो जेतिरा बि इमेजिस जेको सुबुह साण सां कंहिंखे उहो ब्लेसिंग्स ॾींदा आहिनि. इंडिया में ब्लेसिंग्स जो हिन पूरे सिस्टम जो सिनेरियो इलाही हाई आहे. लेकिन इंडियन जेको CPM आहे कॉस्ट पर माइल जेको गूगल ॾींदो आहे उहो इलाही घटि आहे. यूरोपियन स्टेट्स में CPM इलाही हाई आहे. अदर कंट्रीज़ में CPM USA में इलाही हाई आहे. पाकिस्तान में, बांग्लादेश में ऐं इंडिया में इन्हनि जो CPM लो आहे. उनजो बि हिकिड़ो रीज़न आहे. उहो इन करे त ॾिसो मैडम त असां जेतिरो इनपुट कंदासीं एडवर्टाइज़मेंट मॉडल में, गूगल बि एतिरो ई एडवर्टाइज़मेंट पार्टनर्स खे ॾींदो. सही सही सही, इहा शइ सम्झणी पवंदी. हा, पाकिस्तान में तव्हां ॾिसो तव्हांखे 8-10 कंपनियुनि जा नज़र था अचनि हार्डली. उहो बि सीज़नल हूंदा आहिनि मोस्टली न. लेकिन यूरोप में या अमेरिका में तव्हांखे हर डे को न को न्यू न्यू एड नज़र ईंदो. देयर इज़ नो लिमिट. हिते लिमिट स्टार्ट ई नथी थिए. इहो प्रॉब्लम आहे असां सां. त अल्हम्दुलिल्लाह असांजो उहो जेको ॿार आहे 3 महीननि जी ट्रेनिंग खां पोइ पंहिंजी वेबसाइट रैंक करे वियो आहे ऐं पर मंथ उहो तक़रीबन $700 to $800 पाण कमाए थी अल्हम्दुलिल्लाह. माशाअल्लाह. त ॾिसो इहो हिकिड़ो अहिड़ो ट्रेनिंग मोड आहे जंहिं ट्रेनिंग मां तव्हां ट्रेनिंग हासिल करे पंहिंजो को बि डिजिटल एसेट्स ठाहे सघो था. लाइक व्हाट? लाइक तव्हां को यूट्यूब चैनल ठाहे सघो था, तव्हां फेसबुक मोनेटाइज़ेशन पेज स्टार्ट करे सघो था, तव्हां को वेबसाइट ठाहे उनखे SEO करे सघो था, तव्हां SEO जी सर्विसिस पंहिंजे कंहिं क्लाइंट खे ॾेई सघो था. यू कैन डू इट, बट यू हैव टू गेट ट्रेनिंग एंड देन यू हैव टू कम टू दी फ्रीलांसिंग मोड. सही. इहो न आहे त मिसाल जे तौर पे तव्हां एडमिशन वरितो आहे ॿिए ॾींहुं को मौज़ो थी वञे. मौज़ो न थींदो आहे. मौज़ो न थींदो आहे. प्रोसेस आहे. प्रोसेस में अल्हम्दुलिल्लाह सो फार आई हैव ट्रेन मोर देन 7,000 स्टूडेंट. माशाअल्लाह. लेकिन 7,000 सब सक्सेसफुल न आहिनि. डेफिनेटली ईअं त थी नथो सघे. उन्हनि में तक़रीबन कोई 35 स्टूडेंट अल्हम्दुलिल्लाह परसेंट मुंहिंजा इलाही वधीक सक्सेसफुल आहिनि. 35%. त अल्हम्दुलिल्लाह इहो बि इलाही वॾो रेशियो आहे. मिसाल जे तौर ते अगरि का वॾा वॾा वेंचर्स NAFTAC, BBSYDP, PITP इहा बि तक़रीबन 10-20 हज़ार माण्हुनि खे ऑन बोर्ड कंदा आहिनि. पोइ उन्हनि में हार्डली कोई 5-10 माण्हू रहंदा आहिनि, बाक़ी सभु ईअं ई थी वेंदा आहिनि. मास लेवल जे मथां जॾहिं तव्हां ट्रेनिंग लॉन्च कंदा आहियो त इट्स अ नॉर्मल हर क़िस्म जो माण्हू ईंदो आहे. लेकिन शॉर्ट थींदे 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 फिल्टर थींदे थींदे हिकु माण्हू अहिड़ो ईंदो आहे जेको माण्हू पंहिंजे हिन बिज़नेस खे कैरियर खे डेफिनेटली लाइक वो पंहिंजी डेस्टिनेशन ठाहींदो आहे. जी हा जी. त हुन तरीक़े सां मतिलबु वी कैन मेक इट इन अ वेरी गुड वे.
ट्रेनिंग खपे। अच्छा, असां सिंध जे उन्हनि नौजवाननि ते ॻाल्हाईंदासीं जेके जिन जी शहर सां वाबस्तगी न आहे, जेके ॻोठनि में रहनि था, ऐं मुंहिंजे ख़्याल सां शहर जे नौजवान जे मुक़ाबले उन जा चैलेंजिस बि तमामु घणा आहिनि। सो उनखे कीअं ॾिसो था, केतिरो इंट्रस्ट वठे थो, केतिरे टाइम में हू शयुनि खे सम्झी वञे थो? मां चाहींदसि त उन नौजवान जे हवाले सां तव्हां ज़रूरु ज़िक्र कयो। अच्छा, थैंक यू सो मच। तव्हां इलाही वधीक जेको आहे वो डिप्राइव्ड सिचुएशन जे मथे लाइट विझी आहे। थैंक यू सो मच। अच्छा, इन अर्ली एजिस आई वॉज वेरी कीन टू टीच द अर्बनाइजेशन, बट नाउ तव्हां अगर मुंहिंजी प्रोफाइल पढ़ो त आई एम द रूरल डेवलपमेंट, आई एम टोटली वर्किंग ऑन द रूरल डेवलपमेंट। ज़बरदस्त। असल में ॻाल्हि इहो आहे त फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो ॿारु अचे थो असांजे ॻोठ मां, ही हैज़ नो फैंसी क्लॉथ्स, चप्पल बि फाटल आहे, ऐं अधी अचे थी त उहो बुरको वुरको बि बिल्कुलु नॉन एवरेज खां बि हेठि आहे, लेकिन उनजो जेको मेंटल एटीट्यूड आहे न उहो वेठल सभिनि माण्हुनि सां इलाही हाई आहे। लेकिन जॾहिं हुन महफ़िल में अचे थो त हुन महफ़िल जे मुताबिक़ शी और ही कैन नॉट बी कंपेटेबल ऑन दैट लेवल, लेकिन जॾहिं उहो ॻाल्हाईंदो आहे त ही इज़ स्प्लेंडेड। सिर्फ़ु इन ॻाल्हि खे ॾिसंदे अल्हम्दुलिल्लाह आई एम ऑन द रूरल डेवलपमेंट, आई एम वर्किंग अ लॉट ऑन द रूरल डेवलपमेंट। हींअर तक़रीबन लास्ट 4 months पहिरीं मूं काज़ी अहमद, नौशेरो ऐं मोरो, दौलतपुर इन्हनि जे ॿारनि खे अल्हम्दुलिल्लाह इलाही वधीक ट्रेन कयो आहे। ऐं मां मतिलबु दिलि सां जेको इन ॻाल्हि खे एक्सेप्ट कंदो आहियां त असांजे शहर जो जेको ॿारु आहे, डिस्पाइट ऑल द फैसिलिटीज़, हुन में उहो लगन न आहे जेको हिकिड़े ॻोठ वारे ॿार वटि, जंहिं वटि स्केर्सिटी आहे, उन वटि लैपटॉप न आहे, उन वटि को सुठो कंप्यूटर न आहे, पोइ लाइट उन्हनि वटि लाइट जो इशूज़ आहे, उन्हनि वटि पोइ इंटरनेट जो इशूज़ आहे। डिस्पाइट ऑल दिस इशूज़ दे हैव अ लॉट ऑफ ईगर त न मूंखे कुझु थियणो आहे, मूंखे पढ़णो आहे, इन लेवल ते अचिणो आहे। त मां चवां थो त हीअ जेको असांजा जेको रूरल जा जेको ॿार आहिनि, उहो अल्हम्दुलिल्लाह असांजे अर्बन जे ॿारनि खां वधीक टैलेंटेड ॿार आहिनि। अगरि प्रॉपरली मतिलबु तव्हांजे तवसल सां गवर्नमेंट थी हूंदी, डेफिनेटली गवर्नमेंट खे खपे त रूरल लाइ स्पेशली प्रोग्राम कैटर कया वञनि, जिते उन्हनि खे सॼी सर्विसिस उन्हनि जे ई ॻोठनि में, उन्हनि जे ई जेको कंबाइनिंग जेको स्टेट आहे हिकिड़ो, जीअं मोरे में चारो तरफ़ जेको आहे डिस्ट्रिक्ट ॿिया बि लॻनि था, दादू लॻे थो उतां तव्हांखे, मोरे में नौशेरो लॻे थो, उतां तव्हांखे लाड़कानो बि वेझो आहे, नवाबशाह बि वेझो आहे, त मतिलबु इट्स अ हब सिटी मोरे में। जीअं मोरे में असां लास्ट थी आया आहियूं त इन लाइ उहो डिस्कस कयूं था, त उते अहिड़ो स्टेट ऑफ द आर्ट हिकिड़ी कंडीशन ठाही वञे त जिते जेको गॾु गॾु जेको ॻोठ आहिनि नंढा नंढा, हुतां माण्हू अचनि था। डेफिनेटली आई वॉज वेरी सरप्राइज़्ड। मुंहिंजी क्लास में तक़रीबन 50 स्टूडेंट हुआ, 50 मां 40 उहो स्टूडेंट हुआ। हिकिड़े ॾींहुं मूं ईअं ई चाहियो त यार सॉर्टिंग कयूं न्यू एडमिशन्स खे लॉन्च करण लाइ, त मूं जॾहिं उन्हनि खे पुछियो त तव्हां किथां था अचो, तव्हां किथां था अचो, आई वॉज अमेज़्ड कि घटि में घटि 15 किलोमीटर खां घटि तक को ॿार हो ई कान। असल में टू बी वेरी ऑनेस्ट मुंहिंजो इहो दिलि हो त यार 2-3 ॿार खे शॉर्ट लिस्ट करी को सुठा ॿार विझूं। त उन्हनि खां जॾहिं इहो पुछियो वियो त तव्हां किथां अचो था, चओ त साईं आऊं त सुबुह जो 7 लॻे ॻोठां निकिरां थो ऐं 8:30-9 लॻे ताईं हिते पहुचंदा आहियूं। ख़ामोश थी वियसि, पुछो यू आर सीरियस? छो हा साईं कॾहिं हलो 1-2 मूंखे पोइ स्टूडेंट, पोइ इट वॉज अ वेरी लाइक टिपिकल फॉर मी टू ड्रॉप दैट स्पेशल। हिकिड़ो माण्हू निंड मां उथी करे एॾी कुर्बानी ॾिए पियो, हिते अचे पियो, त इट्स यूज़लेस फॉर मी टू ड्रॉप हिम और हर। Yes, I can understand. Well, we are really super proud of you. तव्हां ॾाढो सुठो कमु कयो पिया, ऐं मूं जीअं चयो न त अॼु जे चैलेंजिस खे जेसिताईं असीं एक्सेप्ट न कंदासीं त पोइ उन्हनि ई लिमिटेड रिसोर्सिस में ई असां रहंदासीं। अच्छा, असां जेकॾहिं शहर जे ॿार जी ॻाल्हि कयूं था, छा रीज़न्स आहिनि, तव्हां छा सम्झी सघिया आहियो त हू तमामु शयुनि खे छो एतिरो सीरियस न वठी सघियो आहे? मुंहिंजे ख़्याल में न 2 क़िस्म जी ॻाल्हियूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहो आहे त तव्हां कंहिं बि ॿार खे जेतिरी वधीक फैसिलिटियूं ॾींदा न, ही विल टेक ऑन ग्रांट। हा शायदि ही मुंहिंजो हक़ आहे, शायदि ही त आहे मुंहिंजे लाइ। तव्हां ॾिसो, तव्हां पंहिंजे ॿार खे घर में लैपटॉप ॾियो था, इंटरनेट कनेक्शन सुठो ॾियो था, ख़र्ची ॾियो था, वञण लाइ कन्वेंस ॾियो था, पोइ बि ॿारु जेको आहे उहो किथे न किथे डंडी हणो वेंदो आहे। ॻोठ वारो ॿारु उन्हनि वटि को रिसोर्सिस न आहे, साइकिल ते बि परे खां ईंदो, 100% उॾींदो, ईअं ईंदो आहे। अच्छा, असां वटि जेको प्रॉब्लम आहे, शहर वारे ॿार खे ईअं लॻंदो आहे त असां वटि ऑप्शन्स इलाही आहिनि। ऐं हिटलर जो इलाही ज़बरदस्त हिकिड़ो मैगज़िम आहे, आई मस्ट कोट, इफ यू विल गिव देम ऑप्शन दे विल नॉट चेंज, इफ यू विल गिव देम ऑप्शन
they will not change. They will change if they have no option. Yes. इतने शहर में असां वटि ऑप्शन इलाही आहिनि. हाँ. मिसाल जे तौर ते गयूर अब्बास जुमन मीडिया आहे या इंस्टीट्यूट ऑफ कैरियर एजुकेशन आइस, इहो मुंहिंजो इदारो आहे अल्हम्दुलिल्लाह. अगरि इहो न आहे मिसाल जे तौर ते त ठीकु आहे, मां कंहिं ॿिए इंस्टीट्यूट में हलियो वेंदुसि, मां मेहरान यूनिवर्सिटी वेंदुसि, मां सिंध वेंदुसि, मां हिते वेंदुसि, हुते वेंदुसि, पाड़े जेके इंस्टीट्यूट में वेंदुसि. वी हैव अ लॉट ऑफ ऑप्शंस. ऑप्शंस ऑलवेज मेक्स द पीपल very like weak, fragile. Yes. If you do I not, believe. If you want to be strong, you do not take options. शायद हिन करे असांजा अर्बनाइजेशन जा ॿार इलाही वधीक वीक आहिनि. सही, बिल्कुलु बिल्कुलु ये हक़ीक़तूं आहिनि. इहो प्रॉब्लम शुरू खां रहियो आहे. तालीम में ॿारहड़ीअ ॿार सां इहो प्रॉब्लम शुरू खां रहियो आहे. छाकाणि उते जेको आहे सो न को बिजली आहे, ठीकु आहे न को उते को इंटरनेट हो. अॻे जेकॾहिं इंटरनेट न हो त उते तालीम जा ज़रिया कोन. स्कूल ॻोठनि खां ॿाहिरि को अहिड़ो ॻोठ हूंदो जंहिंमें स्कूल हूंदा. स्कूल परे हूंदा, 6-6, 7-7 किलोमीटर परे हूंदा. पोइ ॿार गॾहनि ते चढ़ी वेंदा, पंधु वेंदा, साइकिलुनि ते वेंदा. मूंखे त हिकिड़े माण्हू ॿुधायो, चई त असां रहंदा हुआसीं शाह हक़ीक़, उन खां पोइ हिकिड़ी बस हूंदी, उहा वेंदी, पोइ मांझनि में पढ़ंदा हुआसीं. ऐं जॾहिं बस ख़राबु थींदी त पोइ तक़रीबन 8-9 किलोमीटर. हैरान थी वियुसि, हा इहो. ऐं उनखां पोइ चई जॾहिं रिसेस थींदी त पोइ असां वटि मानी लाइ पैसा कोन हूंदा. पोइ असीं बुख में ईंदा हुआसीं. पोइ राति जो शाम जो 7-8 बजे 6 बजे ताईं मानी खाईंदा हुआसीं. एग्ज़ैक्ट साईं, बिल्कुलु सही था चओ. हिकिड़े दफ़ा ईअं थियो त हिकिड़ो ॿार हो मुंहिंजे मोरे सेशन में. वो जॾहिं बि अचे त मतिलबु ही इज़ इन अ वेरी पुअर कंडीशन. त चप्पल जेको आहे उहो मिटी में भरियल, पाण बि सॼो मिटी में भरियल. असां पढ़ायूं पिया IBS अखर, त IBS अखर जो हिकिड़ो स्टेटस आहे, लेवल आहे. ऐं हुन हिसाब सां उनखे घड़ी घड़ी चवां त यार प्लीज़ काइंडली इहो मेंटेन करे अचीवमेंट. हिकिड़े ॾींहुं मूंखे ॿुधायो, साईं मां जॾहिं परे खां अचां थो न, मां त घरां बिल्कुलु टिप टॉप थी निकिरां थो. गस में मिट्टी सिस्टम एॾो ख़राबु आहे त पहिरीं मूं सोचियो त हिनखे एग्ज़िट करे छॾियां. पोइ जंहिं ॾींहुं हुन मूंखे पंहिंजी इहो प्रॉब्लम्स ॿुधायूं, कंडीशन्स ॿुधायूं, आई वॉज़ साइलेंट. ऐं बजाए उनखे मूं कुझु ॻाल्हाइण जो उनखे एप्रिशिएट कयो त थैंक यू यार, तव्हां हिते परे खां अचो था. ऐं मज़े जो सीन इहो आहे त कुझु ॻोठनि में लाइट न आहे. ऑनेस्टली लाइट न आहे, कुझु बि न आहे. हिकिड़ो मोरे खां अॻियां हिकिड़ो ॻोठु आहे लॻारियनि जो, अलहमदुलिल्लाह उते मूं हर ॿार टैलेंटेड ॾिठो आहे. उते लाइब्रेरी आहे, उन्हनि जो बेस्ट मशग़लो इहो आहे. ॿार थोरो वॾो ऐं साइड आहे को मतिलबु वधीक मूंखे हुननि में न ख़बर आहे. लेकिन हुननि जे ॻोठ में जेको मूंखे हिकिड़ी इलाही ॻाल्हि वणी आहे, जेतिरा बि ॿार आया सभु टैलेंटेड ॿार हुआ. मूं हुनखां पुछियो मसइलो छा आहे? हू चयो त साईं असांजे ॻोठ में हिकिड़ी लाइब्रेरी आहे. असां सॼो ॾींहुं पूरो ॻोठ तक़रीबन ॿार सॼा वञी हिकिड़ी लाइब्रेरी में वेहंदा आहियूं, किताबूं पढ़ंदा आहियूं. आई वॉज़ वेरी अमेज़्ड, यार ही कहिड़ा माण्हू आहिनि. असां वटि सभु फैसिलिटीज़ आहिनि, असां वटि टाइम ई नथो मिले. उतां ॿार इलाही टैलेंटेड आहिनि. हू भिटाई पढ़नि था, उन्हनि खे यादि आहे. तव्हांखे सोशल मीडिया ते हा भिटाई उन्हनि खे सभिनि खे आहे. इंग्लिश में ॾाढी सुठी आहे ॿारनि जी. जी हा, छो त हू हुननि वटि ॿियो कुझु न आहे. उन्हनि खे पढ़णो आहे, उन्हनि खे अॻियां निकिरणो आहे. उन्हनि खे ख़बर आहे त पढ़ाई खां सवाइ कुझु बि न आहे. ऐं जेकॾहिं असां न पढ़ंदासीं, चवंदा आहिनि न एजुकेशन उहो वेपन जे थ्रू तव्हां जेको आहे न अॻियां निकिरी सघो था. त बसि उन शइ खे उन्हनि पकड़ियो आहे. अच्छा, वधीक पाण कंटिन्यू कयूं था पंहिंजे प्रोग्राम खे, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो. सो नाज़रीन, पहिरियों ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदासीं. ऐं प्रोग्राम में स्पॉन्सरशिप मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जी. ही फौरी तौर ते गहरो सुनहरी रंग ॾिए थी, हिकु सुठी ख़ुशबू ऐं भरपूर ज़ाइको पेश करे थी. ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान. नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर मां भलीकार चवंदमि सुबुह मेहरान प्रोग्राम में. ऐं नंढो ब्रेक हुयो, ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं. प्रोग्राम में स्पॉन्सरशिप मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जे साथ सां अॻियां वधूं था. ऐं ॾाढा ज़बरदस्त महिमान असां वटि मौजूदु आहिनि. सो हिननि सां कचहरी हले पई. अच्छा अशरफ बलोच साहिबु, असां उहे ॻोठनि जा उहे माण्हू बि ॾिठासीं जिन खे कुझु बि न हुयो. लाइक अॼु बि उहे ई ॻाल्हियूं थियनि थियूं त कुझु बि न आहे, पर बसि हिकिड़ो दिलि में जज़्बो आहे त अॻियां निकिरणो आहे. सुठा कंपेयर्स ॾिठासीं, सुठा एक्टर्स ॾिठासीं. तंहिं दौर में उहा अदाकारी सदाकारी बि ॾाढी ख़ूबसूरत हूंदी हुई. तव्हांखे को अहिड़ियूं कुझु चंद माण्हुनि जूं कुझु कहाणियूं यादि आहिनि जिन खे अॼु कोट करे सघो? उस्ताद अब्दुल कबड़ो साहब, बिकॉज़ तव्हां हिस्ट्री सां इलाही कनेक्टेड रहो था न. कहिड़ा कहिड़ा तव्हांखे नाला ॿुधायां? जी
ऐं याकूब ज़करिया जी याकूब ज़करिया उन जो हिकिड़ो प्ले हो नालो मूंखां विसरी वियो उन में सिर्फ़ु चंद सेकंडनि जो पार्ट हो त हू माना थर जो आहे सही उहो चांवर थो खाए बसि उहो जेको हुनजो मैडम स्टाइल हो याकूब ज़करिया जो तक़रीबन सेकंडनि जो माना ऐं हुन अधु मिंट जो बि मसो हूंदो उन सॼी दुनिया में धूम करे छॾी अच्छा माना याकूब ज़करिया जे उन क्लिप जे करे PTV लाइ किथे हलियो वियो उहो ड्रामो जेको हो उहो तमामु सुठो अब्दुल कादिर जूने साहब लिखियलु ड्रामो मूंखे ज़हन में नालो अचे पियो कोन बेसिकली याकूब ज़करिया मुनी टैक्सी हलाईंदो मार्केट खां वठी ओ सब्ज़ी मंडी तोड़ी अच्छा ठीकु आहे न हुन ॾुखनि ॾोलावनि में पर हुनजे अंदरि लिकल त हिकिड़ो आर्टिस्ट हो न हा उनखे इंसान नथो मारे सघे उहो जेकॾहिं आहे अंदरि में त सही ॻाल्हि आहे इन्हनि माण्हुनि चयो त न भाई असीं कुझु बि आहियूं उनखां पोइ असांखे अॻियां हली ऐं अहिड़ा ॿ टे उस्ताद अब्दुल कपड़ो हो जेको बज़ार ख़ुदि हिकिड़ो तमामु हिकिड़ी पुअर फैमिली सां तालो रखंदो हो शहर खां परे रहंदो हो पर हिकिड़ो फन हो उनखां पोइ उस्ताद अब्दुल कपड़ो फिल्मुनि जो माना नामवर जेको हो असांजो मज़ाया आर्टिस्ट रहियो अहिड़ी तरह मुश्ताक जसकानी आहे उनजो ॿाराड़ी सां तालुक़ु रहियो सफ़ा परे परे ॻोठो त अहिड़ा कई नाला आहिनि अच्छा ऐं यकीन करियो त जेका साईं ॻाल्हि कई त हिन वक़्तु जेका ज़रूरत आहे न जेके असांखे ॾिसनि पिया ॿुधनि पिया त महिरबानी करे ॻोठनि जा ॿार जेके आहिनि उहे शाम जो जेको आहे न उन्हनि जूं अजीब हिकिड़ियूं ख़सलतियूं आहिनि गुटका पान तालीम जो रुझान कोन्हे लाइब्रेरी माइंड डिस्ट्रैक्ट थी थो वञे न हा ऐं चवंदो तालीम में घटि हिकिड़ी लाइब्रेरी जेकॾहिं ठाराइनि ॿार खे थोरी तरबियत सुठी ॾियनि रस्तो सही ॾियनि त इहो ईंदड़ ॿार जेको आहे हिननि खे दुआऊं कंदो जी हा न त ॿार खे कुझु न मिलंदो जाहिल रहंदो जी हिन दौर में त हीअ त टेक्नोलॉजी जो दौर आहे सही ॻाल्हि आहे अॻे त हूंदो आहे BA कई अथई MA कई अथई हाणे MA BA किथे उहा वॾी ॻाल्हि हूंदी आहे न ओ वॾी ॻाल्हि हूंदी MA मां BA आहियां सही सम्झे मां MA आहियां हाणे ॾिसो न हाणे MA BA खां ॻाल्हियूं चढ़ी वियूं आहिनि सही ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं को ॿार पढ़ी नथो सघे जेकॾहिं के मसइला आहिनि उन माइटनि घुरिजे उनखे हुनर सेखारे सही हाणे यकीन करियो मां ॿाहिरि रहियो आहियां अमेरिका रहियो आहियां लंडन रहियो आहियां काफ़ी अर्सा रहियो आहियां हुते जंहिं शइ खे असां वटि हिते घटि सम्झो वेंदो हो उन्हनि शयुनि जी हुते मार्केट आहे मसलन कंहिं तव्हां ॿार खे अॼु खां 40 साल पहिरीं चयो हुजे अदा तूं हजाम जो कमु सिखो चवंदो आउं हजाम जो कमु ॼाण उते इन शइ जी कम खे घटि सम्झणु हा कम खे घटि सम्झणु जी ठीकु आहे न उते उनखां पोइ साईं खे चवां जेको आहे सो वेल्डर थियणु ठीकु आहे न प्लम्बर थियणु इलेक्ट्रीशियन थियणु हाणे इहे कम अहिड़ा आहिनि उते इंग्लैंड अमेरिका में जो उन्हनि जी तमामु वॾी ऐं चवंदो इंजीनियर बण जाए ते एॾी वॾी डिमांड जहिड़ी ॻाल्हि कान्हे इहे शयूं अचनि इहा अवेयरनेस असांखे असांजे अज़ीज़नि खे असांजे माइटनि खे उन्हनि खे ॿारनि खे ॾियणु घुरिजे त इहे ॿार अॻियां हली जेको आहे सो बजाए जो इहे ॻाल्हि इहे न सम्झंदा रांदू रहंदा ग़लति फिल्मूं ॾिसंदा ग़लति रुझान ॾिसंदा ग़लति शयूं जेके अॼुकल्ह अचनि थियूं मोबाइल ते ॾिसो न ॿार लॻो पियो अॼुकल्ह हर को लॻो पियो स्क्रोलिंग इहो त छुरी आहे न जी छुरी सां तव्हां कंहिंखे मारे बि सघो था छुरी सां तव्हां बसर बि कटे सघो था हा हा हीअ जेको टेक्नोलॉजी आहे जी हा न मुंहिंजे हिसाब सां छुरी आहे साईं बुलहर साहब जी ॻाल्हि खे कंटिन्यू थो कयां जी जी प्लीज़ एक्स्ट्रा पॉइंट थो ॾियां हा हा त अॼुकल्ह मां मतिलबु मिसाल जे तौर ते अगरि तव्हांजो ॿारु जेको आहे उहो पढ़ाई में सुठो न आहे मतिलबु मुंहिंजी पंहिंजी फैमिली में इहो सीन आहे हर फैमिली में हाँ जॾहिं मां मैट्रिक कई त आई वॉज इन D grade त माई फादर वॉज वेरी डिसअपॉइंटेड ते तूं छा कयो त मूंखे चयो हल यार तोखे नाई जे कम ते छॾियां मूंखे एॾो ॾुखु D grade ते कान थियो जेतिरो ॾुखु मूंखे इहो सोची करे थियो त मां नाई थी कहिड़ो लॻंदुसि अच्छा हुनखां पोइ माशाल्लाह मुंहिंजो पंहिंजो पुटु आहे ज़की उहो पाण बि यंग डिजिटल मीडिया ट्रेनर आहे लेकिन कॾहिं कॾहिं पीउ आहियां न मूंखे उहो वणंदी न आहे ॻाल्हि त मां चवंदा यार छॾ तूं हल तोखे नाई जे कम ते छॾिया तो खिलंदो आहे कहिड़ो नाई जो कमु भाउ छा थी वियो आहे मतिलबु इहो आहे त साईं बिल्कुलु 100% साईं सही था चवनि मां तक़रीबन 35% सर्विसिस US में सिर्फ़ु उन्हनि खे ॾींदो आहे जेको हैंडी स्किल्स कमु कंदा आहिनि प्लम्बर आहे इलेक्ट्रीशियन आहे चिमनी वर्कर आहे सिर्फ़ु इन्हनि खे सर्विसिस ॾींदा आहियूं इहो ई वठंदा आहिनि ऐं उहो मोबाइल गैरेज आहे इन्हनि खे सर्विस ॾींदा आहियूं त बिल्कुलु सही आहे अॼु जेको ॿार आहे न उहो सम्झे नथो त
कुझु स्किल्स अहिड़ा आहिनि जेको इन सोसाइटी में तव्हांजी लिविंग लाइ इलाही ज़रूरी आहिनि, उहो डिजिटल मार्केटिंग वारा कमु नथा करे सघनि। की हजाम जो कमु आहे उहो तव्हां डिजिटल मार्केटिंग वारो कीअं कंदो? उहो अॼुकल्ह तव्हां ॾिसो पिया हिकिड़ो उहो इट्स लाइक डीप फैक्ट, इट्स नॉट ट्रू। त तव्हां उते ॾिसो दुबई में त हिकिड़ो बूथ लॻल आहे, बूथ में तव्हां स्टाइलिंग कयो, ईअं वार विझो, पोइ तव्हांजा सभु कुझु थी वेंदा। इट्स अ डीप फैक्ट, अहिड़ो कुझु बि न आहे। हा, इट्स अ डीप फैक्ट। त असल ॻाल्हि इहो आहे त जेको कमु बावर्ची जो आहे उहो फिज़िकल कमु आहे, उनमें इलेक्ट्रॉनिकली, डिजिटली, वायरली कुझु नथो थी सघे, उहो फिज़िकली आहे। त कुझु स्किल्स अलहमदुलिल्लाह साईं बिल्कुलु सही था चवनि त दुनिया केतिरी एडवांस थी वञे, स्किल हैंडी स्किल्स वारो कमु पंहिंजी जाइ ते फिट रहंदो। अच्छा, जेके माण्हू जेके असांजा जेके हुआ वॾा माण्हू, उन्हनि बि इन्हनि जाइनि ते, जीअं हाणे आउं सलाम थो पेश करियां ग़ुलाम नबी मोराई साहिब खे, अॼु खां 30-35 साल अॻु में, अॼु खां 30-35 साल अॻु में साईं उते कासमाबाद में इंस्टीट्यूट खोलिया, जंहिंमें छोकिरियुनि खे या औरतुनि खे ट्रेनिंग मिलंदी हुई भर्त जी, ट्रेनिंग मिलंदी कपिड़नि सिबण जी। ऐं अॼु एतिराफ़ करियां थो, मुंहिंजी वाइफ उन मां कपिड़ा सिबण सिखी, यकीन करियो, उहो सिखी उते वेंदी भरिसां हो, ऐं मुफ़्त सेंटर हूंदो हो। असांखे ख़बर कान हूंदी हुई ग़ुलाम नबी मोराई हिकिड़ो आहे, तॾहिं टीवी वग़ैरह एतिरो कोन हो, त चवंदा हिकिड़ो माण्हू आहे जेको तमामु सुठा कम थो करे अख़बारुनि में इहो। ऐं हीअं त हाणे ख़बर कान्हे मोराई साहिब जो आहे, पर आउं चवां थो यादि हिकिड़ी आहे, पर इलाही औरतूं अहिड़ियूं थियूं हुन में थियूं हूंदियूं जेके पंहिंजा कपिड़ा पाण सिबंदियूं साईं। बिल्कुलु हा, बिल्कुलु या एजुकेशन जे हवाले सां एजुकेशन जे हवाले सां उन्हनि जो कमु ॾाढो सुठो आहे, तमामु वॾो कमु। अच्छा, अव्हां सां मां थोरो ज़िक्र करणु चाहींदमि, लाइक तव्हां चओ था मुंहिंजो पुटु आहे ऐं लाइक फादर वारी जेका फीलिंग आहे, हिकु फादर पंहिंजे औलाद खे कीअं ॾिसंदो आहे, उनजो विज़न छा हूंदो आहे, उनजा ख्वाब छा हूंदा आहिनि पंहिंजे औलाद खे वठी करे? अच्छा, हर पीउ जो जेको आहे न करंट स्टेटस हूंदो आहे, उनजे हिसाब सां उनजे पीउ जी ड्रीमिंग हूंदी आहे। मिसाल जे तौर ते अगरि हिकिड़ो पीउ जेको आहे उहो बावर्ची आहे, त हुनजो ड्रीम इहो हूंदो त मुंहिंजो पुटु जेको आहे उहो टॉप बावर्ची हुजे, मूंखां बि वॾो बावर्ची हुजे। त आई एम अ डिजिटल मीडिया ट्रेनर एंड कॉन्फ्रेंस स्पीकर, त मां हमेशह इहो सोचंदो आहियां त यार, हालांकि मुंहिंजो पुटु पंहिंजे हिसाब सां इलाही वधीक सर्विसिस ॾींदो आहे, मतिलबु 100% कंदो आहे, लेकिन मुंहिंजे नज़र में उहो पोइ बि 0% हूंदी आहे। वी ऑलवेज़ हैव अ क्लैश, यार हीअ कान कयो, यार एतिरी देरि खां हीअ कमु कयो था, 0%। ही ऑलवेज़ सेज़ यार तव्हां मूंखे एप्रिशिएट कयो ई नथा। असल में ॻाल्हि ख़बर छा आहे, ॻाल्हि इहो आहे त असां जिते बीह करे 100% उन्हनि जो ॾिसूं था न, असांजी एक्सपेक्टेशन जे मुताबिक़ उहो 0% हूंदी आहे। असांजी एक्सपेक्टेशन मॉडल इलाही वधीक हूंदो आहे। हर पीउ जो पंहिंजे पुट खां गॾु जेको कनेक्शन आहे उहो उनखे पाण खां बि 100% वधीक मथे ॾिसणु चाहे थो। अलहमदिल्ला हाणे असां किथे बि वेंदा आहियूं कंहिं बि यूनिवर्सिटी में, त घटि में घटि असांजी जेको अप्रूवल आहे या जेको सिस्टम आहे उहो असांखे को प्रोफेसर, कोई VC, को प्रो VC, ईअं असांखे जेको उहो प्रोटोकॉल में मिलंदो आहे। त हीअ त उनखे फ्री में मिली वियो, मूंसां गॾु आहे। हींअर बि ॾिसो इंटरव्यू में उहो मूंसां गॾु आहे, महिनत न करणी पई। उनखे उहो जेको लेवल हासिल करण लाइ जेको मूं सिस्टम ॾिठो आहे, या मूं जेको सख़्तियूं बर्दाश्त कयूं आहिनि, मूं जेतिरो फेलियर्स अटेंड कया आहिनि, मूं जेतिरो माण्हुनि जा एटीट्यूड ॾिठा आहिनि, उन त कान ॾिठा न। त मां चाहियां थो त उहो जॾहिं पंहिंजे मक़ाम ते अचे त असां खां बि 2 हथ मथे हुजे। ॿार वीचारो उहो सम्झे नथो। मां चयो त यार बाबा तव्हां त पोयां ई पइजी विया आहियो। माय सन इज़ वेरी ग्रेट, ही इज़ डूइंग अ लॉट, लाइक इन मोरे में माशाल्लाह ही ट्रेनिंग बि ॾिनी आहे। तक़रीबन कोई 100 माण्हू इन्हनि ट्रेंड कयो आहे उते मोरो में, लेकिन हाणे मुंहिंजे हिसाब सां ही इज़ फेल। जॾहिं बि मूंखे चवंदा यार मूं, ही इज़ वेरी गुड व्लॉगर टू, तव्हां करे गूगल कयो व्लॉग विद ज़की अब्बास, व्लॉग विद ज़ैस, त उहो ही इज़ डूइंग ग्रेट। लेकिन आउं जॾहिं बि ॾिसंदो आहियां चवंदो यार पंहिंजो वक़्तु ज़ाया पियो करे, न वक़्तु ज़ाया पियो करे, छा आहे ॿारनि वारी ॻाल्हियूं। पोइ को कमु कंदो आहे, लेट सपोज़ मुंहिंजी टीम मेंबर में अगरि मां उहो हिकिड़े टीम खे कमु ॾींदो आहियां त उहो कंदा रहंदा आहिनि। ज़की वटि जॾहिं बि मां ईंदो आहियां त मां हाइपर थी ईंदो आहियां, यार तुंहिंजा त इहो न कयो आहे, इहो यार भाईजान तव्हां सभिनि खे कमु ॾिनो आहे, मां बि उहो ई कयां पियो था। जॾहिं मां मूं वटि अचो था एॾा हाइपर थिया त वञो। असल में ॻाल्हि इहो आहे त बीइंग अ फादर मां उनखे हमेशह अटेंड कंदो आहियां। उन्हनि टीम खे मां बीइंग अ लाइक CEO ॾिसंदो आहियां, ठीकु आहे कमु कयो, ओके इट्स ओके। हुते अची करे मुंहिंजी एक्सपेक्टेशन वधी वेंदी आहे। ऐं सोचंदो आहियां अगरि सुभाणे मां न आहियां त ही विल बी रिप्लेसिंग टू मी, उहो सॼो सिस्टम इहो संभालींदो न। त असांजी हर पेरेंट जी पंहिंजे पुट खां एक्सपेक्टेशन वधीक हूंदी आहिनि। हिन करे
पेरेंट ऐं ॿार जे विच में हमेशह हिकिड़ो क्लैश हुजे थो हुजे ई थो 100% थींदो रहंदो सही ऐं इहो हुन लाइ फ़ाइदेमंद आहे हा हुन लाइ इहो हुन लाइ फ़ाइदेमंद आहे हींअर में बि थोरी सख़्ती लॻंदी हुजे पर अॻियां हली करे हुनखे इहो अहसासु ज़रूरु थींदो त अगरि बाबा हीअं न करे हा त अॼु मां हिन मंज़िल ते न हुजां हा बिल्कुलु अच्छा वालिद जेकॾहिं उस्ताद हुजे त पोइ अञा माना स्ट्रिक्टनेस शायदि वधी वेंदी वधीक आहे थींदी आहे वधीक जी मूंखे यादि आहे त मुंहिंजो पापा जेको आहे उहो ही CSP क्वालिफाइड त इहे मतिलबु असां ॿार हुआसीं त बाबा पंजाब रहियो आहे सॼी ज़िंदगी जी जॾहिं अचनि त आई वॉज़ इन क्लास 8 ऐं उहो मूंसां पुछे खोड़ो ॿुधाए ॿ जो नाउ यू इमेजिन द सिचुएशन आई एम इन नेट्स एंड इज़ आस्किंग मी ॿ जो खोड़ो ॿुधाए जी ऐं हुनजे प्रेशर में मूंखे ॿ जो खोड़ो न अचे ओहो ऐं उहो मूंखे कुटको सही सही ठीकु वारो नेक्स्ट टाइम खां ऐं जॾहिं बि अची मां को किताब न खोलिया अच्छा डप में न न ॿ जो खोड़ो बि न यादि थींदो भुली वेंदो आहे सही प्रेशर असल में जॾहिं तव्हांजो पेरेंट इलाही सक्सेसफुल माण्हू हूंदो आहे न त हुनजी एक्सपेक्टेशन बि तव्हां सां इलाही सक्सेसफुल हूंदी आहे सही ॻाल्हि आहे I remember ke I was doing my CSS and I failed with just 1 mark. अच्छा Alhamdulillah, overall my marks were above 75%. Alhamdulillah. उनसां जॾहिं मां मिलंदो हुउसि त उहो मूंखे चवंदो छा पे पढ़ी त मां उनखे चयो इंडो पाक हिस्ट्री पे पढ़ा अच्छा इंडो पाक हिस्ट्री ॿुधाए बाबर किथां आयो हू किथां आयो अच्छा पढ़ियल हुई जी जी हू जॾहिं पुछे कुझु यादि ई न अचे डप प्रेशर उहो I कोई did ॻाल्हि प्रेशर out of 200 I got 185 marks in Indo-Pakistan in CSS. अच्छा Alhamdulillah. अच्छा ऐं बाक़ी बि मतिलबु सब्जेक्ट्स में मूं इलाही सुठो जेको आहे उहो पंहिंजो स्कोर कयो बसि पिर्सी राइटिंग में हिकु नंबर सां फेल त कंपलसरी में फेल त फेल त माय वेल इट्स वेरी इंटरेस्टिंग मां ॿुधणु चाहींदमि पर वक़्तु थी वियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो पहिरीं ब्रेक वठां थी ऐं मां ज़रूरु पुछणु चाहींदमि त पोइ मतिलबु फेल्यूर ज़िंदगी जो हिसो आहे ऐं हुन खां पोइ इंसानु जेको आहे सो कीअं अॻियां स्टेप्स वठे थो त इहा ॻाल्हि ॾाढी ज़रूरी आहे ज़रूरु कंटिन्यू कंदासीं नाज़रीन वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो ही फौरी तौर ते गहरो सुनहरी रंग ॾिए थी हिकु सुठी ख़ुशबू ऐं भरपूर ज़ाइक़ो पेश करे थी ॾिसंदा रहिजो सुबुह मेहराण नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम में ॾाढी इंट्रस्टिंग कचहरी हले बि ॻाल्हियूं ॾाढियूं सुठियूं हलनि पियूं हिन प्रोग्राम में साथ मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो सो स्पॉन्सरशिप सां गॾु ई अॻियां वधूं था जी गयूर साहब फेल्यूर ज़िंदगी जो हिसो हुजे थो ऐं असां ॾिठा आहिनि केतिरा ई उहे नौजवान जेके माना उन्हनि जी ज़िंदगी में शायदि उहो फुल स्टॉप लॻी वेंदो आहे पर फेल्यूर शायदि घणो कुझु सेखारींदो बि आहे इन शइ खे बि जेको आहे न उनखे नॉर्मलाइज़ करणु घुरिजे सो उहो ज़िंदगी जो फेज़ कीअं हुयो बिल्कुलु तव्हां बिल्कुलु सही चयो आहे त फेल्यूर जेको आहे उहो इलाही वॾो जेको आहे पार्ट रिएक्टर पार्ट आहे तव्हांजी लाइफ में जीअं मिसाल जे तौर ते अगरि मौलाना आज़ाद साहब अगरि CSSP पास करी के पोज़ीशन ते अचनि हा त लाज़मी तौर ते किथे डिप्टी कमिश्नर लॻनि हा उन ज़माने में लेकिन साईं फेल थी करी CSP में ओॾी महिल ICS हो फेल थी करी बि साईं पंहिंजो हिकिड़ो अख़बार स्टार्ट कयो कामरेड पोइ चवनि था त इहो जेको कामरेड आहे इहो बैकबोन आहे फॉर द फॉर्मेशन ऑफ पाकिस्तान वजूद पाकिस्तान लाइ कामरेड ईअं कमु कयो आहे जीअं रगनि जे अंदरि लहू कमु कंदो आहे बिल्कुलु ईअं कमु कयो आहे त इट्स नॉट नेसेसरी त तव्हां जे कम में लॻी विया फेल थी विया त तव्हां बर्बाद थी विया आहियो नो इट्स नॉट लाइक दैट मां CSS में अपेयर थियुसि हुतां पोइ फेल थी वियुसि उनखां पोइ अलहमदिल्ला मूं पंहिंजी मार्केटिंग स्ट्रेटजीज़ ऐं इन तरफ़ ध्यानु ॾिनो त अलहमदिल्ला पंजतन पाक जा वॾा करम आहिनि त अॼु मार्केटिंग में मां पूरे पाकिस्तान में टॉप कयां थो हर क़िस्म में हर ट्रेनर्स खे हर स्टूडेंट्स खे हर जाइ ते अलहमदिल्ला डिजिटल मार्केटिंग में मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो डिफरेंट पंजतन पाक मूंखे नवाज़ियो आहे हिकिड़ो डिफरेंट मक़ाम आहे त उहो इहा ॻाल्हि इलाही ज़रूरी आहे त हीअ जेको तव्हांजी फेल्योरशिप्स आहिनि इहो फेल्योरशिप्स तव्हांखे प्रमोट कंदियूं आहिनि त नेक्स्ट स्टेप में ॾिसो बल्ब जेको आफ्टर 1000 फेल्योरशिप खां पोइ आयो आहे न अगरि उहो किथे डिसअपॉइंट थी वञनि हा त इट वॉज़ डिस्ट्रैक्शन टोटल त तव्हांखे मतिलबु उहो ॿारु जेको ॿुधे थो जेको ॾिसे थो इट्स एन एडवाइस फ्रॉम द सीनियर त महिरबानी करे अगरि तव्हां पंहिंजी पूरी लाइफ में किथे फेल थियो था त यू आर वेरी आई विल से यू विश यू गुड लक
त तव्हां अलहमदुलिल्लाह कामयाब थियण जो हिकिड़ो नयो तरीक़ो ईजाद कयो आहे। माना मूंखे ईअं बि लॻंदो आहे त शायदि अलाह तबारक व ताला तव्हां खां को ॿियो कमु वठणु चाहींदो वॾो आहे। कमु वठणु थो चाहे। जी हा, जी हा, ज़रूरी न आहे त असां जेको सोचींदा आहियूं त उहो सभु कुझु हक़ीक़त बणिजी असांजे साम्हूं अची वञे। थी सघे थो त रब जा अञा ख़ूबसूरत प्लान हुजनि। अशरफ बलोच साहब, तव्हां ज़िक्र कयो ऐं वी ऑल नो त तव्हांजो ज़िंदगी जो हिकिड़ो एक्सपोजर ॾाढो सुठो रहियो आहे। अमेरिका, लंडन, तव्हां माना रही सुठो रहिया आहियो हुते। हींअर त हुते बि गर्मी बि थिए, क्लाइमेट चेंज, ऐं हींअर त इलाही नुक़सान बि थियो आहे। इहा त ख़ैर अफ़सोस जी बि इलाही ॻाल्हि आहे। सो कीअं ॾिसो था हिन क्लाइमेट चेंज खे? दुनिया में पूरी दुनिया जो मसइलो आहे, बर्निंग इशू आहे। इहो वॾो मसइलो आहे ऐं आउं सम्झां थो त अवेयरनेस जेका ॾियणु घुरिजे गवर्नमेंट्स खे, उहे अञा न पियूं ॾियनि। NGOs जेके आहिनि या उहे जेके इदारा जेके आहिनि उहे नथा ॾियनि। ऐं आउं सम्झां थो त इहो अॻियां हली अलाह ख़ैर करे। ॾिसो हींअर बि जेको आयो ज़लज़लो आयो तव्हां वेनेज़ुएला में, त उहो बि इन शयुनि जो हिकिड़ो हिसो आहे। ठीकु आहे न, इहे जेके शयूं आहिनि इहे थियनि पियूं त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असांखे इन ॻाल्हि में अॻुवाट ई सोचणु घुरिजे। असांखे फसलुनि जा हिसाब अॻुवाट उन हिसाब सां हेठि मथे करणु घुरिजनि। असांखे पाणी जे हिसाब सां जेकॾहिं असांखे ज़हन में इहो आहे त पाणी ईंदो, फ़र्ज़ु करियो अगस्त में ईंदो, त असांखे हाणे इन्हनि शयुनि में सोचणो पवंदो न भई अगस्त में त ईंदो, पर दिसंबर में बि असांजी उहा तयारी हुजे जेकॾहिं पाणी अचे थो त उहो। छाकाणि हाणे इहे थींदव, तव्हां दिसंबर में जनवरी में तव्हांखे दरिया सुकल न मिलंदा। तव्हांखे जेको पहिरीं पाणी ईंदो, तव्हांखे यादि आहे त जून में, जुलाई में, अगस्त में हीउ पाणी सॼो इलाही बंदो। हाणे तव्हां वञो जामशोर में पाणी कोन्हे, ठीकु आहे न। पाणी तॾहिं ईंदो जॾहिं असांजे हिसाब में माना इहो आहे क्लाइमेट चेंज। त इन लाइ असांखे सभिनी खे सोचणु घुरिजे, इन लाइ तयारी करणु घुरिजे। इहा का नंढी ॻाल्हि कान्हे, इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। न, हिकिड़ी बाक़ाइदा स्ट्रेटजीस ठहनि ऐं सिर्फ़ु ठहनि न, उन ते अमल बि थिए। छो त हींअर हिकिड़े मुल्क जो, हिकिड़े माण्हू जो, हिकिड़े घर जो, हिकिड़े इलाइक़े जो मसइलो त आहे ई न, हीउ त पूरी दुनिया जो मसइलो आहे। अच्छा, तव्हां सां बि थोरो ज़िक्र कंदा हलूं था, हीउ क्लाइमेट चेंज खे भला कीअं था ॾिसो? मैडम, इहो ॾिसो न त जे हिसाब जेतिरी तेज़ी खां जेको आहे असांजी इमिशन्स आहे उहो वधे पई, ओज़ोन लेयर जे मथे ओतिरो इम्पैक्ट पवे पियो। उनजी वजह सां तव्हां ॾिसो त असां जून जुलाई छुटियूं कंदा आहियूं त इट्स लाइक वेरी हॉट। तव्हां एक्सपीरियंस कंदा त जून जुलाई खां वधीक अगस्त हॉट हूंदो आहे। तव्हां ॾिसो, तव्हां एक्सपीरियंस कंदा त कैलेंडर में कुझु तब्दीली अचणु खपे। हा, बिल्कुलु खपे। अच्छा, तव्हां चवंदा त दिसंबर इज़ वेरी कोल्ड एंड ब्ला ब्ला ब्ला। इट्स नॉट कोल्ड, it's January normally. If in January you will enjoy, you will do the real winter collection over the in January. त ही जे हिसाब सां सिस्टमेटिक चेंज थिए पियो न असांजो कैलेंडर, हुन हिसाब सां शयुनि खे चेंज थियणु घुरिजे। ऐं जेतिरी ॿाहिरि ॾिसो तव्हां, साईं वारी पहिरीं ॻाल्हि बिल्कुलु परफेक्ट हुई त पहिरीं जेको आहे टांगा हलंदा हुआ, ट्रांसपोर्ट मोड इलाही सुठा हूंदा हुआ फैमिलीज़ लाइ बि। हींअर साईं तव्हां पंहिंजी गाॾी कढी करी ग़लती सां बि टावर मार्केट ताईं ॾिसो, ही जेतिरी बि जेको इन्वेंशन्स आहिनि इहो सुठियूं आहिनि, बट ही सॼी इन्वेंशन्स असांखे प्रमोट कनि थी क्लाइमेट चेंज जे मथां। इन्हनि जी जेतिरी बि इमिशन्स आहिनि उहो इमिशन असरु करे थो ओज़ोन लेयर ते। त ऐं बाक़ी इंडस्ट्रीज़ बि हाणे तव्हांखे मतिलबु हिकिड़ी अजीब ॻाल्हि ॿुधायां त पहिरीं इंडस्ट्री साइट एरियाज़ में लॻंदी हुई, हाणे तव्हां जिते पावरफुल आहियो तव्हां हुते इंडस्ट्री हणी सघो था, को मसइलो ई न आहे। मैक्सिमम को प्रॉब्लम थींदो, प्रॉब्लम फेस थी वेंदो आहे कंहिं न कंहिं तरीक़े सां। इट्स सिंपल। तव्हां नूरानी बस्ती जे बिल्कुलु बैक साइड, तव्हां दरिया जे बिल्कुलु बैंक जे बिल्कुलु रिवर जे बराबरि में अचो, तव्हां ॾिसो इंडस्ट्रीज़ लाइन सां लॻल आहिनि, लाइन सां इंडस्ट्रीज़ पाड़े में लॻल आहिनि। त तव्हां ॾिसो इमिशन जे मथां असां जेको कंट्रोल आहे कंदा आहियूं, हालांकि असां वटि पंहिंजो हिकिड़ो कंप्लीट एक्ट ठहियलु आहे, क्लाइमेट एक्ट कंप्लीट ठहियलु आहे। हुनजे अकॉर्डिंगली तव्हां को बि फायर नथा करे सघो, इट्स अगेंस्ट द क्लाइमेट एक्ट। लेकिन तव्हां ॾिसो हिते को शादी थिए त हिते त जेसि ताईं 8-10 फायर न थियनि त ही ख़बर न पवंदी आहे त के चङे जी शादी आहे या न। बिल्कुलु तव्हां सही था चओ, उहो ई असां वटि कानून त आहिनि पर हुन ते अमल नथो थिए। अच्छा, असां लाइक तव्हां डिजिटल मार्केटिंग वारो ई तव्हांजो साइड आहे, पर असां पंहिंजे कैरिकुलम ते जेकॾहिं नज़र विझूं ऐं उहो वक़्त सां जेकॾहिं तब्दील नथो थिए त छा सम्झो था त केतिरो असांखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो वॾो चैलेंज उनखे मुंहुं ॾियणो पवंदो?
छा चवणु चाहींदा? तव्हां बिल्कुलु परफेक्ट ॻाल्हि कई आहे ऐं हिन ॻाल्हि जे मतिलबु सोच जे मुताबिक़ असां पंहिंजो हिकिड़ो न्यू स्टार्टअप लॉन्च कयो आहे ऐं हीअ बहितरीनु ॻाल्हि आहे तव्हांजे तवसल सां कुझु माण्हू ॿुधी बि रहंदा त असांजो जेको कैरिकुलम आहे उहो 70 साल पुराणो आहे। प्रॉब्लम छा आहे त डॉक्टर इंजीनियर को बि माण्हू पंहिंजी स्पेसिफिक स्टडी करे स्पेसिफिक जॉब हासिल छो नथो करे। प्रॉब्लम छा आहे? प्रॉब्लम इहो आहे कंटेम्परेरी एज में जिते तव्हां ऐं असां अॼु वेठा आहियूं वी आर नॉट फेसिंग वी आर नॉट अंडरस्टैंडिंग द रियल मैटर्स हैपनिंग राइट नाउ। असां थ्योरी पढ़ियूं आहिनि लास्ट 7 डिकेड्स पुराणियूं ॻाल्हि कयूं था अॼु जी वेही करे त इट्स टोटली सिनेरियोस चेंज्ड। अॼु जी दुनिया आहे AI आर्टिफिशियल इंटेलिजेंस। तव्हां पंहिंजे ॿार खे अॼु खां ई अगरि आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी लेवल ते प्रमोट नथा कयो मीन्स न्यू कैरिकुलम ते हुनखे ऑन बोर्ड नथा कयो देन मतिलबु उहो ई ट्रेडिशनल हिकिड़ी जंग हले पई तव्हांजो ॿारु मैट्रिक कंदो इंटर कंदो A लेवल O लेवल पोइ ग्रेजुएशन पोइ मास्टर पोइ घुमंदो त जॉब किथे मिली वञे त वाई नॉट यू आर गिविंग देम जॉब ऑन द अर्ली बेसिस। जॉब जो मतिलबु छा आहे त तव्हांजो ॿारु स्किल्ड थिए न। ॾिसो MBA करण खां पोइ या मास्टर्स करण खां पोइ तव्हां कंहिं बि कंपनी में वञो था तव्हांखे उहो जॉब ते नथा रखनि उहो तव्हांखे इंटर्नशिप ते रखनि था। इंटर्नशिप मीन्स यू आर नथिंग यू आर ज़ीरो। We will adopt you, we will teach you, we will give you the environment, we will give you the system and then you will learn and then you will serve us। त इहो इंटर्नशिप वारो मॉडल तव्हां बेसिक सां ई छो नथा करायो। असांजो न्यू स्टार्टअप आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस फॉर स्कूल्स। हुन में असां छा पिया कयूं त मुख़्तलिफ़ स्कूलनि खे उन्हनि जा सॼे ॿारनि खे ईयरली सिस्टम ते असां ऑन बोर्ड कयूं था। मेंबरशिप साइन करायूं था उन्हनि सां ऐं उन्हनि जे ॿारनि खे वीक में 2 ॾींहं क्लासिस ॾियूं था AI जी टोटल AI जे मॉडल जे मथां जंहिंमें ॿार खे असां सेखारियूं था डेवलपमेंट ऑफ दी रोबोटिक्स उहो पढ़ायूं पिया ऐं बेसिक शयूं पढ़ायूं था त मिसाल जे तौर ते हींअर फेसलेस चैनल्स पूरी दुनिया मतिलबु रेमियार ख़ान जे तरफ़ ऐं हिकिड़ो ॿियो ॻोठु आहे उनजे तरफ़ पूरो जो पूरो ॻोठु ई फेसलेस चैनल ते कमु करे पियो सभु आबाद आहिनि माशाअल्लाह। अगरि उहो थी सघनि था देन वाई डू नॉट आर स्टूडेंट्स वाई नॉट। उहो ॿार एॾा टैलेंटेड आहिनि 5th या 6th स्टैंडर्ड जा ॿार उहो यूट्यूब ऑटोमेशन फेसबुक ऑटोमेशन तव्हां सां ई असां सां समटाइम असां टीचरनि खां बि सुठे तरीक़े सां कंदा आहिनि एंड वी प्राउड ऑन इट। ॾिसो जेन ज़ी में अल्हम्दुलिल्लाह ऑलरेडी स्किल सेट इलाही वधीक आहिनि। तव्हांजे अंदरि जेको DNA आहे तव्हांजे पेरेंट्स जो आहे पोइ तव्हांजी पंहिंजी लर्निंग आहे पोइ तव्हां हिकिड़ी पर्सनैलिटी ग्रूम कयो था। हाणे मिसाल जे तौर ते मुंहिंजे अंदरि जेतिरी स्किल सेट आहे मुंहिंजे ॿार में उहो अलाह ताला हुनखे गिफ्ट कयो आहे ऑटोमेटिक गिफ्ट कयो आहे। हाणे उहो इन्वायरमेंट ॾिसंदो ई पंहिंजे पाण खे वधीक फर्निश कंदो। त अॼु जे ॿारनि खे फ्रॉम द वेरी बेसिक स्कूलनि में असां AI जे मॉडल जे तहत असां उन्हनि खे मॉडल स्ट्रीम लर्निंग इहो सॼो कोर्स आउटलाइन करायूं पिया जंहिंमें लतीफ़ाबाद जो हिकिड़ो स्कूल आहे चेस्टन स्कूल खे चेस्टन पब्लिक स्कूल उनखे असां एज़ बेटा या मॉडल सिस्टम ते लॉन्च कयो आहे ऐं माशाअल्लाह बाय दिस अगस्त वी आर लॉन्चिंग आवर फर्स्ट पेड ओवर देयर ऐं उते इंशाअल्लाह ताला असां इन पूरी कंप्लीट 1 ईयर में पोइ इंशाअल्लाह तव्हांजे नेक्स्ट इन ईयर जे विच में कॾहिं तव्हां सां वरी हिते मुलाक़ात थी त तव्हांजे तवसल सां उनजा आउटकम्स बि असां ॿारनि जी सूरत में ॾेखारींदासीं। त इंशाअल्लाह ताला इहो हिकिड़ो सिस्टम आहे तव्हांखे पंहिंजे ॿारनि खे डेफिनेटली हींअर हर एजुकेशन स्ट्रीम असां ईअं चऊं त उन ॿारनि जी मुलाक़ात नई दुनिया सां कराइण ज़रूरी आहे। ऐं असां पंजाब जो जेकॾहिं ज़िक्र कयूं ऐं सिंध जो कंपैरिज़न तव्हां कंदव त तव्हां छा डिफरेंस ॾिठो आहे? मूं इहो ॾिठो आहे त पंजाब में अगरि हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो छोला बि खपाए थो न त हुनजी विल इहो आहे त मुंहिंजो पुटु घटि में घटि कमिश्नर थिए हुनजी विल इहो आहे। ऐं हिते जो जेको पेरेंट आहे न ही इज़ वेरी लेज़ी उहो चए थो यार वञे ॿार त निकिरे। प्रॉब्लम इहो आहे असां बीइंग अ पेरेंट वी आर वीक। अच्छा ॿियो सिस्टम इहो असां में बेकार थी वियो आहे त जेको प्रोविजनल लेवल ते जेको एजुकेशनल सिस्टम आहे न उहो सपोर्ट करे पियो प्राइवेटाइज़ेशन खे उहो सपोर्ट नथो करे गवर्नमेंटाइज़ेशन खे। गवर्नमेंट आहे तव्हां वटि उते मज़े जी ॻाल्हि इहो आहे हुते तव्हांखे गवर्नमेंट कॉलेज में एडमिशन कान मिलंदो दे डोंट हैव सीट्स वेरी कॉम्पिटिटिव। स्कूल में बि ईअं ई हाल आहे हिते तव्हांखे किथे मिले न मिले इंशाअल्लाह ताला गवर्नमेंट ज़रूरु मिलंदो ऐं तव्हां भले न अचो तव्हांजा कम थी वेंदा इंशाअल्लाह। असल में
we are responsible factors. Our parent is a responsible factor. Yes. Our जो इंस्टीट्यूट हलाइन पिया गवर्नमेंट एजुकेशन डिपार्टमेंट वो पाण ई डिपार्टमेंट ई शायद के लेवल ते अची एडो सिंसियर ही ना है ॾिसो ता प्राइवेटाइजेशन ऑन कई आहे माण्हू अचनि था फीस ॾियनि था भारी भारी फीस ऐं तव्हां हर स्टूडेंट के कैलिबर वाइज डिस्ट्रीब्यूट कयो आहे मां कमिश्नर आहियां मुंहिंजो पुटु हिन स्कूल में वेंदो मां मिनिस्टर आहियां मुंहिंजो पुटु हुन सिस्टम में वेंदो प्रॉब्लम हिते थी वई आहे त तव्हां त स्टेटस वाइज एजुकेशन खे कयो आहे डिस्ट्रीब्यूट लेकिन वो जो गरीब ॿार आहे जेको तव्हांजो फ्यूचर आहे बेसिकली हू जेको कैलिबर जो ॿार आहे उहो तव्हांजो फ्यूचर न आहे ही हैज़ ऑलरेडी अ लॉट ऑफ थिंग्स उन्हनि वटि हज़ारे शयूं आहिनि कुझु बि करे सघनि था हा तव्हांजो प्रॉब्लम आहे तव्हांजी जेको जर्नल ॿार आहे उहो छा पियो करे प्रायोरिटी बि उहो ई आहे डेफिनेटली हुजणु खपे लेकिन गवर्नमेंट वटि अहिड़ी को स्कीम न आहे मुंहिंजे ख्याल में जहिड़ी पंजाब में आहे पंजाब में तव्हांजी एजुकेशन फ्री आहे ऐं मॉनिटरिंग सिस्टम ॾाढो हाई आहे ऐं मॉनिटरिंग खां पोइ रिपोर्टिंग जे मथे फीडबैक खां मतिलबु रिवार्ड जो सिस्टम बि ॾाढो ख़तरनाक आहे इफ यू आर लैकिंग इन योर जॉब इट इज़ टोटली डिस्ट्रक्शन फॉर यू त असां वटि सिंध में अनफॉर्चुनेटली नो वन इज सीरियस नो वन इज सीरियस ये ॻाल्हियूं बिल्कुलु हक़ीक़त ते मबनी आहिनि इन में को शक न आहे मां डिजिटल लर्निंग जे हवाले सां बि थोरो पुछणु चाहींदमि त छा डिफरेंस आहे असां पंजाब खे सिंध खे ॾिसूं था त अच्छा डिजिटल लर्निंग इहो ॾिसो त सिंध में पंजाब में स्पेशली अगरि पंजाब जो नालो वठूं था त पंजाब में हर ॻोठ में हिकिड़ी मिनी स्टेट ठहियल आहे जंहिंखे तव्हां चओ आई वांट टू क्लियर वन थिंग लाइक हिते बि त केतिरा ई असां वटि प्रोग्राम्स अचनि था केतिरा ई नालनि सां प्रोग्राम्स हलनि पिया था रनिंग आहिनि ऐं उअं ई असां ॾिसूं था हुते बि केतिरा ई प्रोग्राम्स आहिनि उहो मेन डिफरेंस छा आहे मेन डिफरेंस इहो आहे त ॾिसो जेको डिलीवरेंस आहे न मिसाल जे तौर ते मां हिकिड़ो टीचर आहियां मूं पाण ई कुझु न पढ़ियो आहे ऐं मूंखे अपॉइंट करे वरितो आहे कंहिं बि कीअं बि त मां छा डिलीवर कंदसि प्रॉब्लम इहो आहे राइट पर्सन राइट जॻह ते न आहे प्रॉब्लम इहो आहे न तव्हां हींअर मां मतिलबु ऑन ईयर नालो नथो वठी सघां A to Z तव्हां हलो ठीकु आहे हर इंस्टीट्यूशन्स जे हर मतिलबु नेफटेक में हलो BBSYDP में हलो PITP में हलो GIZ में हलो USAID में हलो UKAID में हलो ॿिया बि खोड़ सां प्रोग्राम हींअर बल्कि यूथ एंड स्पोर्ट्स डिपार्टमेंट जो नयो हिकिड़ो प्रोग्राम लॉन्च पियो थिए यूथ कार्ड में ट्रेनिंग भी तव्हांखे ॾिनी वेंदी ट्रेनिंग खां पोइ तव्हांखे फैसिलिटीज़ आहिनि काफ़ी उहो फैसिलिटीज़ ॾिनी वेंदियूं गवर्नमेंट पंहिंजे तरफ़ां कमु त करे पई लेकिन जॾहिं ग्रास रूट लेवल ते अची करे जिथे मतिलबु इहो कमु करणु खपे शायदि होसि ताईं उन्हनि जी एक्सेस ई न आहे मथे ताईं त एक्सेस गुड आहे ईंदे 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 जेको इनक्लाइव थींदो आहे इनक्लाइव में मुंहिंजे ख्याल में गवर्नमेंट खे पाण खे पर्सनली ग्रास रूट लेवल ते बि कॾहिं कमु करण जी ज़रूरत आहे पंजाब में दे आर डूइंग पंजाब में जेतिरा बि पढ़ाइण वारा आहिनि तव्हां उन्हनि जा नाला ॿुधंदा दे आर दी मोस्ट टैलेंटेड मोस्ट ऑफ देम दे आर माई फ्रेंड्स आई नो देम दे आर दी सुपर गाइस वो अचनि था उन्हनि जे गवर्नमेंट इंस्टीट्यूशन जे इनिशिएटिव्स में त डेफिनेटली पोइ वे सर्व बि उन ई तरह कंदा बट व्हाट आर योर सजेशंस तव्हां छा सम्झो था तव्हां छा ॾिठो आहे किथे किथे लेक आहे उन्हनि शयुनि खे उन्हनि गैप्स खे असां फिल कीअं करे सघूं था अच्छा हाणे अगरि वॾी पिक्चर ते ॻाल्हि कयूं मतिलबु फ्लॉज़ हर सिस्टम में ई आहिनि त फ्लॉज़ ते ॻाल्हि कंदासीं त फ्लॉज़ ई रहंदो हिन खे इम्प्रूव करण लाइ इहो था सोचूं त वॾे लेवल ते डिजिटल मार्केटिंग खे अगरि तव्हां प्रमोट करणु चाहियो या डिजिटल स्किल्स जीअं मिसाल तौर ते रोबोटिक थी वियो ब्लॉकचेन थी वियो या अञा बि वॾा वॾा प्रोग्राम IoT थी विया AI थी वियो वॾो वॾो प्रोग्राम आहिनि जंहिं ते माशाअल्लाह अलहमदुलिल्लाह गवर्नमेंट ऑलरेडी कमु करे पई मतिलबु सुठो कमु करे पई लेकिन उन्हनि खे ग्रास रूट लेवल ते अची करे उन्हनि खे पंहिंजो कैरिकुलम थोरो ॿियो वधाइणु खपे जीअं मिसाल जे तौर ते लास्ट टाइम आई वॉज विद दी सेक्रेटरी फॉर दी PITP उते इहो ॻाल्हि डिस्कस थी त असां जेको आहे 3 महीननि जो कोर्स आउटलाइन ॾिनो आहे ॿार ज़बरदस्त कमु कनि पिया मूं चयो इट्स नॉट लाइक दिस कि तव्हां 3 महीननि जो ॾिनो आहे ॿार सुठो कमु कनि पिया नो 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 तव्हां 3 महीननि जो कोर्स आउटलाइन ॾिनो आहे हिन खां पोइ तव्हांखे Tier 2 स्टार्ट करणु खपे Tier 2 में तव्हां 3 महीननि जी उन खां वधीक एडवांस तव्हां वटि स्ट्रेटजी हुजणु खपे ऐं पोइ तव्हांखे Tier 3 करणु घुरिजे जंहिंमें Tier 2 वारे ॿार खे तव्हां पाण इंटर्नशिप ॾियो प्रोफेशनल एनवायरमेंट ॾियो उन खां पोइ उहो ॿारु मार्केट में ईंदो तव्हांजो 3 महीननि जो ॿारु जेको ईंदो आहे मोस्टली ॿारनि खे कंप्यूटर खोलणु न ईंदो आहे मोस्टली ॿारनि खे सिस्टम ऑपरेट करणु न ईंदो आहे मोस्टली ॿारनि खे जीमेल न ईंदी आहे
टीचर जी कंपल्शन इहो आहे, मां पाण बि टीचर आहियां, टीचर जी कंपल्शन इहो आहे, मिसाल जे तौर ते साईं आहे, साईं चवे थो साईं मूंखे जीमेल नथी अचे, दे हैव राइट टू आस्क मी, नथो अचे त मां ॿुधायां थो। हिकिड़ो स्टूडेंट ॿियो वेठो हू चयो त साईं मूंखे त फेसबुक बि अचे थो, अॻियां पढ़ायो, नाउ देयर इज़ अ क्लैश। ठीकु आहे, मुंहिंजे ख़्याल में द बेस्ट ऑप्शन इज़ नंबर 1 स्क्रूटनी जेको बेसिक लेवल सां थिए थी न, उहो स्टेटस ऐं कैलेबर सेम रखे करे मिसाल जे तौर ते साईं खे जीमेल नथी अचे, साईं जहिड़ा जेको 10 12 20 ॿिया माण्हू आहिनि उन्हनि जी क्लास खे सेपरेट करे, जेके फेसबुक अचनि थो उन्हनि खे फेसबुक वारनि खे अलॻि कयो, ऐं पोइ उनजो टायर 2 ठाहियो, उनखे एडवांस पढ़ायो ताकी इहो साईं बि टायर 2 में अचनि। पोइ टायर 2 खां पोइ टायर 3 में तव्हां इंटर्नशिप ॾियो, इंडस्ट्री में लिंकेजिस करायो, उन्हनि खे पाण खे खणी हलो, बिल्कुलु तव्हां पाण उनखे इंडस्ट्री में खणी हलो, उन्हनि खे इंटर्नशिप ॾियो, सॉफ्टवेयर हाउसिस वारनि सां मिलायो, एजेंसीज़ सां मिलायो, उन्हनि खे जॉब ऑफर करायो। ॾिसो तव्हांजो रुगो कमु अगरि मिसाल जे तौर ते गवर्नमेंट जो इहो आहे त मां ट्रेनिंग कराए वाह थी वेंदी त इट्स टोटली यूज़लेस, टोटल बेकार आहे। हिन करे उहो ॿार जेको सुबुह खां शाम ताईं तव्हां वटि 3 महीननि लाइ अचे थो, यू डू नॉट नो हिज और हर लेवल, उन्हनि जो बैकग्राउंड तव्हांखे न ख़बर आहे, उनजे मथे जेको फाइनेंशियल प्रॉब्लम्स आहिनि उहो तव्हांखे न ख़बर आहे, इकोनॉमिकल कंडीशन तव्हांखे न ख़बर आहे, फैमिली बाउंड्रीज़ हूंदियूं आहिनि, छोकिरी ॿार नथी निकिरी सघे, प्रॉब्लम आहे इलाही वॾी, तव्हांखे उहो अंडरस्टैंडिंग ई न आहे। हिकिड़ो ॿार घटि में घटि साल ताईं पंहिंजी कनेक्टिविटी खे इदारे सां कंसल्ट कंदो न त पोइ उनजो माइंड सेट एग्ज़ैक्टली 3 महीना तव्हां विच में बि ॾाढे सुठे अंदाज़ में इन ॻाल्हि जो ज़िक्र कयो त हीअ टाइम टेकिंग प्रोसेस आहे ऐं हीअ जल्दी सां को जादू न आहे त ॿार जल्दी सां वेल ट्रेंड थी वेंदो ऐं उहो सुठे तरीक़े सां तमामु शयुनि खे सम्झी ऐं पोइ पंहिंजी अर्निंग स्टार्ट करे वठंदो। घटि में घटि साल ॾेढ जो उन ट्रेनी खे टाइम बि घुरिजे ऐं ॾाढी सुठियूं सजेशन्स आहिनि नो डाउट तव्हां जूं। अच्छा इहे त थी वियूं हिकिड़ियूं पॉसिबल शयूं आहिनि जिन ते कमु करे सघिजे थो ऐं जेकॾहिं सीरियस वठिजे त बिल्कुलु 100% इन्हनि तमामु शयुनि ते कमु करे सघिजे थो। तव्हांजी विश छा आहे, लाइक कुझु ड्रीम्स हूंदा आहिनि न, असां कंहिं बि फील्ड में हुजूं था, असां सुठे तरीक़े सां कमु कयूं था, असां सेटिस्फाई आहियूं पंहिंजे कम सां, पोइ असीं चाहींदा आहियूं त हिन तरह जो कमु हुजे ऐं आउं हिन तरह जो कमु करणु चाहियां थी या चाहियां थो। जी मुंहिंजो हर माण्हू जेको ड्रीम हूंदो आहे, मुंहिंजो ड्रीम इहो आहे त मां हिकिड़ो पंहिंजे ॿारनि लाइ मतिलबु यूथ लाइ सिंध जी स्पेशली असांजे सिंधी ॿारनि लाइ रूरल वारनि लाइ हिकिड़ो एॾो वॾो इंक्यूबेशन सेंटर स्टार्ट कयूं, एतिरो वॾो इंक्यूबेशन त मिसाल जे तौर ते तव्हां ट्रेनिंग करण खां पोइ अचो था ॿाहिरि, तव्हांजे शहर जे ॿार खे ई को लिंकेज नथो मिले, जिन्हनि जे वास्ते वारा किथे न किथे को न को निकिरी ईंदो आहे त ॻोठ वारो त वीचारो सफ़ा महरूम आहे न, उहो किथे वेंदो, उन वटि त कुझु बि न आहे। त असां को हिकिड़ो इंक्यूबेशन सेंटर एॾो वॾो ठाहिण था चाहियूं त हुन इंक्यूबेशन सेंटर में जेको ट्रेनिंग करे थो, ट्रेनिंग करण वारो ॿार उन इंक्यूबेशन में अची करे पंहिंजो हिकिड़ो डिजिटल एसेट्स ठाहे ऐं पूरी दुनिया खे हैरान करे छॾे। मिसाल जे तौर ते हिकिड़ो ॿार आहे, वी नीड क्रिएटर्स। If you are just consuming the creation, you are fail. Yes. If you are creating your own content for the other people, you are the great. Yes. मिसाल जे तौर ते हिकिड़ो ॿार आयो आहे असां वटि, उन ट्रेनिंग वरिती आहे, ट्रेनिंग वठण खां पोइ हुते वेबसाइट स्टार्ट कई आहे, साल में उहो वेबसाइट जेको आहे उहो तक़रीबन 10 लख रुपए जी थी वई आहे ऐं उहो मोनेटाइज़ करे थो 10 लख रुपए खे। त तव्हां फील कयो त हू जेको साल में हुनजो पीउ अगरि सॼो साल महिनत करे पोइ बि उहा 10 लख रुपया जमा नथो करे सघे। अगरि हुनजी न्याणी नंढी घटि समय में, घटि एज में, घटि एजुकेशन में, घटि एक्सपीरियंस में पंहिंजे बाबा खे या पंहिंजी फैमिली खे 10 लख रुपए खां सपोर्ट थो करे त हू त पूरी काइनात ई चेंज थी वई न। बल्कि मूंखे त हिते हिकिड़े लास्ट में हिकिड़ी अजीब ॻाल्हि बि यादि अची वई त असां वटि हिकिड़ी छोकिरी हुई, उहो असांजी CSS में वेरी गुड फ्रेंड, त उहो थी वई कमिश्नर। अच्छा उनखां पहिरीं उनखे वो फैमिली में को पुछंदो ई कान हो बेटा कहाँ जा रहे हो, क्या जा रहे हो, कैसे जा रहे हो। वो कमिश्नर थी त उनके वॾे भाउ जी को मंगनी करनी हुई त माण्हू आया तो वो अम्मी चवे थी नहीं अभी बेटी आई नहीं है, आ जाए तो फिर हम करेंगे बात। तो वो जॾहिं उन मूंखे जॾहिं इहो ॻाल्हि ॿुधाई ऐं खिलण लॻसि, मुंहिंजो चयो यार कमिश्नर बनने के बाद तेरी इज्जत हो गई है, कल तक तुझे को पूछता नहीं था, कहता नहीं भाई कमिश्नर की इज्जत है मेरी नहीं है। तव्हां कुझु बणिजी वेंदा आहियो त पोइ पूरी दुनिया तव्हांखे वेलकम करण जे लाइ तयार थी वेंदी आहे। हर को तव्हांखे जेको आहे न उहो मोहबतूं बि ॾींदो आहे, उहा रिस्पेक्ट बि ॾींदो आहे, हिकिड़ी रिकग्निशन हूंदी आहे। जॾहिं तव्हां कुझु न आहियो त पोइ वाकई में तव्हां कुझु बि न आहियो। अच्छा ॾाढे ज़बरदस्त अंदाज़ में असांजो प्रोग्राम पंहिंजे तमामु नाज़रीन ताईं पहुतो आहे
ऐं वॉट आई थिंक त सुठो डिस्कशन रहियो सुठो आहे। तमामु सुठो थियो जी, साईं जी thank you ॻाल्हियुनि so अहिड़ो much to मुंहिंजे both मथां of अहिड़ो you. असरु थियो आहे, आउं त वञी जॉइन थो करे हाणे। ज़बरदस्त इहो ॾाढो Most सुठो थी welcome, वेंदो, most welcome. इहो ॾाढो सुठो थी वेंदो। न ऐं असां वटि ख़बर अथव हिकिड़ो अजीब हिकिड़ो असां वटि आहे सोच आहे, अरे हाणे हिन उमिरि में छा न बाबा, उमिरि जी का लिमिटेशन ई उमिरि जी कान्हे। हा कोन जी हा limit. इहा ॻाल्हि अक्सर मां कंदी आहियां त असां वटि जेको सीनियर पर्सन आहे लाइक 60s खां पोइ हू जॾहिं ऑफिशियल रिटायरमेंट खे एक्सेप्ट करे थो त पोइ हू एक्सपीरियंस्ड आहे, पोइ हुनखे इहो न हूंदो आहे माना असां वटि ईअं हूंदो आहे माण्हू चवंदा आहिनि बसि हाणे रेस्ट करिणो न न आहे, असल हाणे कम तो उनका पोइ असल start कम थींदो पोइ जो आहे। शुरू थी थो वञे। जी अच्छा अशरफ बलोच साहब तव्हांखां बि मां पुछणु चाहींदमि त पूरी गुफ़्तगू तव्हां ॿुधी आहे, अॼु जे दौर खे हक़ीक़त में तव्हां पाण कीअं ॾिसो था, तव्हां छा सम्झो था नौजवाननि खे कंहिं तरफ़ वधणु घुरिजे? तालीम इंस्टीट्यूट ऐं जेका नई जेका टेक्नोलॉजी अचे पई असां वटि, जी जीअं हा। ॻाल्हि कई उन ॾे छॾे ॾियनि इन ॿिनि फज़ूल ॻाल्हियुनि खे, छॾे ॾियनि ड्रामनि खे, छॾे ॾियनि शयुनि खे। हिकिड़े टाइम ते इहा बि हिकिड़ी तफ़री आहे, रूह जी तफ़री आहे, ज़हन जी तफ़री आहे, पर हुननि जो जेको इमेज आहे उनखे इन्हनि शयुनि में न आणनि, हुनजे इमेज खे या हुनजे पंहिंजे सोच खे आणनि त असांखे कुझु थियणो आहे। ठीकु आहे न, जेका तव्हां ॻाल्हि कई पंजाब ऐं सिंध जी, ऐं चवंदो रुॻो तालीम थोरी, इलाही शयुनि में असांखे ख़ैरु हाणे उहो त वॾो ॿियो मौज़ू थी वेंदो आहे, ईंदासूं त असांजे नौजवान खे, अॼोके नौजवान खे जीअं साईं ॿुधाई त नयूं नयूं टेक्नोलॉजीज़ आहिनि जेके आहिनि उन में इंटर थियणु घुरिजे, उन में अचणु घुरिजे ऐं बेसिक ज़ीरो खां अचणु घुरिजे। ज़बरदस्त तमामु सुठे अंदाज़ में तव्हां ॻाल्हि ॿोल कई आहे। एंड यस इन द एंड असां तव्हां खां मैसेज वठंदासीं। गयूर साहब छा मैसेज हूंदो असांजे तमामु व्यूअर्स जे लाइ? तव्हांजे तमामु व्यूअर्स लाइ मैसेज इहो आहे त महिरबानी करे इंडिविजुअल हर यूथ जेको आहे उहो जेको बि ट्रेडिशनल स्टडीज़ करे पियो उनखे करणु ॾियो जी, लेकिन गॾोगॾु तव्हां पंहिंजी स्किल्स जे मथे कमु कयो। स्किल सेट अगरि कंप्लीट न हूंदो, स्किल सेट डेवलप न हूंदो, तव्हां ट्रेडिशनल एजुकेशन में तव्हां मास्टर कयो, PhD कयो, कुझु बि कयो, यू आर यूज़लेस। स्किल सेट डेवलप न आहिनि। स्किल ज़रूरी न आहे डिजिटल मार्केटिंग ई पढ़ो, नो, सॉफ्ट स्किल्स आहिनि, तव्हांजी सब्जेक्ट स्किल्स आहिनि, तव्हांजी टेक्निकल स्किल्स आहिनि, तव्हां पंहिंजे अंदरि उहो स्किल्स बि उजागर कयो। अगरि स्किल्स न आहिनि, सिर्फ़ु एजुकेशन आहे तव्हां वटि, तव्हां मतिलबु ईअं आहियो त जीअं थ्योरी विदाउट प्रैक्टिकल इज़ ब्लाइंड, प्रैक्टिकल विदाउट थ्योरी इज़ ब्लाइंड। त महिरबानी करे अॼु यूथ खे इहो सजेशन आहे त तव्हां डिजिटल स्किल सिखो। पूरी सिंध में बल्कि पूरे पाकिस्तान में हज़ारे ई अहिड़ा इनिशिएटिव्स आहिनि, गवर्नमेंट जा, प्राइवेट जा बि आहिनि। तव्हां अचो हुते पढ़ो महिरबानी करे, ऐं कुझु हिन लाइ अचो त कुझु थियणो आहे, हिन लाइ न अचो त तव्हांखे टाइम पास करिणो आहे। ज़बरदस्त तव्हांजो विजन इलाही क्लियर हुजणु खपे। वेल थैंक्स टू बोथ ऑफ यू फॉर योर वैल्यूएबल टाइम। तव्हां आयो, तव्हांजी मौजूदगी में हिकु सुठो प्रोग्राम नाज़रीन ताईं पहुची सघियो। नाज़रीन मूंखे ॾींदो इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे ॿिन्हिनि आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो। हिन पूरे प्रोग्राम सां जो साथ मौजूदु रहियो, मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो मौजूदु रहियो। ख़ुशियुनि जो मतिलबु आहे बैठकूं वेहकूं, ऐं सुठी बैठक लाइ अहिड़ी चांहि ज़रूरी आहे जेका हुनजी पंहिंजाइप सां हम आहंग हुजे। मूंखे ॾींदो इजाज़त, पंहिंजी दुआनि में रखंदो यादि। अल्लाह निगहबान।